Bismillahirrahmanirrahim. Assalamualaikum. Good morning. This morning with आवाज़ प्रोग्राम में सभाबड़ो ता सभिनी खे भलीकार करे थी। अॼु जो टॉपिक अॼु जा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, खोड़ सारा टॉपिक आहिनि जिन ते डिस्कस कंदासीं। अॼु हिकिड़े टॉपिक ते न बल्कि मल्टी टॉपिक्स ते ॻाल्हाईंदासीं। कुझु नयनि ॻाल्हियुनि ते डिस्कस कंदासीं ऐं कुझु हालात हाज़िरा जेके हालात आहिनि असांजे मुल्क जा ॿियनि मुल्कनि जा उन्हनि ते बि गौर फ़िक्र थींदी। उन खां पहिरीं तव्हांखे दुआ ॾींदी आहियां मां ऐं उहा दुआ हमेशह ई ॾींदी रहंदमि ऐं तव्हां बि कोशिशि कंदा कयो त सभिनी खे दुआ में ज़रूरु यादि रखो। दुआ हिकिड़ो कनेक्शन जो ज़रियो आहे। अल्लाह करे तव्हां हमेशह ख़ुशि रहो, शादो आबाद रहो, तव्हांखे कोई ग़म न मिले ऐं हमेशह ईअं ई ख़ुशियूं ॾींदा रहो ऐं विखेरींदा रहो। आमीन। ऐं छुटियुनि जा ॾींहं किथे आहिनि, किथे गुज़री चुका आहिनि, किथे वरी ॿीहर छुटियुनि जा ॾींहं अचण वारा आहिनि, यानी कि असां वटि जून जुलाई जो छुटियूं बि अचण वारियूं आहिनि। उनखां पहिरीं जी डिस्कस अगरि असीं कयूं त कुझु क्लासिस नवां क्लासिस जिन जो आगाज़ थी चुको आहे, कुझु जो थियणु वञी रहियो आहे ऐं कुझु पेंडिंग में बि शयूं रखियूं वयूं आहिनि हालातनि खे ॾिसी करे, हालातनि खे मद्देनज़र रखी करे। अच्छा, जॾहिं बि असीं ॿारनि जी एजुकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं, सभ खां पहिरीं असीं एडमिशन जी अगरि जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त सभ खां पहिरीं असांजे माइंड में ईंदो आहे स्कूल जो स्ट्रक्चर, स्कूल जो माहौल ऐं ख़ासि करे जंहिं ते नज़र हिन वक़्तु रखिजे उहे आहिनि टीचर्स। बिल्कुलु नाज़रीन, ट्रेनी टीचर्स जी अॼुकल्ह ज़रूरत आहे जंहिंजे ख़िलाफ़ु मुहिम बि हली रही आहे ऐं मुहिम इहा मुंहिंजे ख़्याल में त सुठी आहे। छो त असां वटि अगरि टीचर सुठो हूंदो, टीचर पढ़ियलु लिखियलु त आहे, पर टीचर खे एजुकेशन जे हवाले सां जेका एजुकेशन ॾिनी वञे थी या एजुकेशन जे हवाले सां जेको एजुकेशन वठनि था उहा छा आहे। तव्हां बिल्कुलु सही ॿुधो त एजुकेशन डिग्री आहे, हिकु अलॻि सां डिग्री आहे एजुकेशन जी जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पढ़ाई खे फोकस में रखी करे कई वञे थी ऐं ॿारनि खे फोकस में रखी करे कई वञे थी। यानी कि असांखे अगरि टीचर थियणो आहे, लेक्चरर थियणो आहे त एजुकेशन जी डिग्री ई हासिलु करणी आहे ऐं इहा तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे। पर हाणे इन शइ जो बि रुझान वधी वियो आहे त अगरि असांखे टीचर थियणो आहे त हिकिड़ो सर्टिफाइड टीचर थियणो आहे जंहिंखे कोई बि क्लेम नथो करे सघे। अॼुकल्ह त टीचिंग जा तरीक़ा बिल्कुलु डिफरेंट थी विया आहिनि, मुनफ़रद थी विया आहिनि। असीं जॾहिं बि ॾिसूं था गूगल ते, असां पंहिंजे फेसबुक ते, यूट्यूब ते, त असांखे अहिड़ा टीचर मिलनि था जेके विथ म्यूज़िक विथ रिधम ॿारनि खे पढ़ाइनि था। ॿार उनखे एतिरो सुठे तरीक़े सां पिक कनि था जो तव्हांजी सोच आहे। जीअं असांजा सिंध जे कुझु इलाइक़नि में कुझु अहिड़ा टीचर्स आहिनि जेके थ्रो गेम ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि ऐं कुझु रिधम में पढ़ाइनि था, यानी कि म्यूज़िक जो इस्तेमालु कंदे। म्यूज़िक उहो न जेको असीं टेप में हलायूं, मोबाइल में हलायूं, यानी कि पंहिंजे वॉइस सां उहो म्यूज़िक पैदा करे ॿारनि खे पढ़ाइनि था। ॿार दिलचस्पी सां उनखे ॿुधनि बि था, पढ़नि बि था ऐं हा, यादि बि करनि था। बिल्कुलु इहे अहिड़ा टीचर्स आहिनि ऐं अहिड़नि ई टीचर्स जी असांजे मुआशिरे में ज़रूरत आहे, यानी कि असांजो ॿारु ख़ुशी ख़ुशी स्कूल वञे। हिकु त इहा ॻाल्हि आहे। ॿियो, ॿारनि जी एक्टिविटी। ज़ाहिर आहे ॿारनि खे अॼुकल्ह मोबाइल एतिरो पाण में बिज़ी कयो आहे, या वरी असीं पाण खे हिकिड़ो इल्ज़ाम ॾेई था सघूं, इल्ज़ाम न बल्कि इहो सच आहे जो असीं पंहिंजे पाण खे थोरो रिलैक्स करण जे लाइ ॿारनि खे मोबाइल ॾेई था छॾियूं ऐं मोबाइल में ॿारनि खे एतिरो बिज़ी था करे छॾियूं जो ॿारनि खे ॿी का एक्टिविटी यादि न आहे। ॿारनि खे एक्टिविटी जी ज़रूरत हूंदी आहे, चाहे उहो स्कूल हुजे, स्कूल खां पोइ जी एक्टिविटी हुजे। कुझु स्कूल्स ॿारनि खे एक्टिविटीज़ कराईंदा त आहिनि, पर घर में बि ॾिसो एक्टिविटीज़ खोड़ सारियूं थी सघनि थियूं। पेंटिंग, ड्राइंग ऐं स्पोर्ट्स में कुझु बि थी सघे थो। ऐं अॼुकल्ह त PSL बि हली रही आहे। ॿार जॾहिं बि ईद थींदी आहे, कोई इवेंट थींदो आहे, जॾहिं बि खिलौना वठी ईंदा आहिनि ईद ते, त माना हिकिड़ो कॉमन आहे असांजी थिंकिंग में आहे त असीं ॿार खे ख़र्ची ॾींदासीं, ज़रूरु हू पंहिंजे लाइ वञी खिलौना वठी ईंदो ऐं उन्हनि में सभ खां पहिरीं नालो अचे थो बैट बॉल जो। छोकिरा बैट बॉल वठी ईंदा आहिनि, छोकिरियूं पंहिंजे लाइ डॉल्स वठी ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि सां खेॾंदा आहिनि। यानी कि ॿार खे, यानी कि छोकिरे जी नंढे हूंदे खां साइकी आहे त मां क्रिकेट खेॾां। अॼु नाज़रीन क्रिकेट ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु ॻाल्हाईंदासीं एजुकेशन जे हवाले सां बि। अॼु खोड़ सारियूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि जेके असीं कंदासीं, छो त असांजा जेके अॼु जा महिमान आहिनि उहे ऑलराउंडर आहिनि ऐं असां वटि हिकिड़ी बहितरीनु एक्ट्रेस मौजूदु हूंदियूं,
टीवी ते कमु करण लाइ छा एजुकेशन जी ज़रूरत हुजे थी, छो त केतिरनि ई माण्हुनि जे माइंड में इहो हूंदो आहे त अगरि तव्हांखे कुझु बि नथो अचे वञी करे एक्टिंग कयो, कुझु बि तव्हांखे अगरि नाहे काई डिग्री नाहे त पढ़ियल लिखियल न आहियो त वञी करे मीडिया जॉइन कयो, सहाफ़ी थी वञो। अॼुकल्ह जो इहो रुझान तमामु घणो वधी वियो आहे। ऐं छो वधी वियो आहे, छो त इन्हनि जे ख़िलाफ़ु वठ पकड़ बि हली रही आहे। हाणे सिंध गवर्नमेंट अहिड़नि सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु मुहिम बि हलाई आहे ऐं टेस्ट वरिती वेंदी बाक़ाइदा, ऐं ख़बर पवंदी त कहिड़ो सहाफ़ी हक़ ऐं सच खे अवाम ताईं मुआशिरे में पहुचाए थो ऐं कहिड़ा सहाफ़ी उहे आहिनि जेके कंहिं बिना तस्दीक जे ख़बर खे हेॾां खां होॾे कनि था ऐं माहौल खे ख़राबु कनि था। ख़ैर इहे तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं सुठियूं ॻाल्हियूं करणु वञी रहिया आहियूं नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। जीअं त मूं ॻाल्हि कई हुई, इंट्रो में बि चयो हो त असां वटि अॼु मल्टी टैलेंटेड महिमान मौजूदु आहिनि जेके हर मौज़ू ते ॻाल्हाइणु चाहींदा आहिनि, पाण बि चाहींदा आहिनि त हिकिड़ो टॉपिक हिकिड़ो मौज़ू न हुजे, असीं हर मौज़ू खे टच कयूं। ऐं अॼोको जेको माहौल हली रहियो आहे, जेका सूरत हाल आहे असांजे मुल्क जी या ॿियनि मुल्कनि जी, उन्हनि ते बि हालात हाज़ा ते बि ॻाल्हाइणु खपे। इन खां अलावा बि असां वटि खोड़ सारा टॉपिक आहिनि जेके असीं डिस्कस करे सघूं था। सिर्फ़ु हिकु न, असां वटि ॿई महिमान अॼु अहिड़ा मौजूदु आहिनि जिन सां खोड़ सारियूं असांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि ऐं तव्हां ताईं को न को मैसेज कन्वे करिणो आहे या वरी अहिड़ी का शइ पहुचाइणी आहे जंहिंसां फ़ाइदो हासिलु थिए, अहिड़ी का ॻाल्हि जंहिंसां असीं को न को पंहिंजी ज़िंदगी में अमल सुठो करे सघूं। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि, एक्ट्रेस आहिनि, होस्ट आहिनि, टीवी ते खोड़ सारो उन्हनि कमु कयो आहे, साइमा आसिफ साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? वालेकुम सलाम, अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक ठाक। सब आप बताएं कैसी हैं? मैं अल्हम्दुलिल्लाह ठीक। आपको देख के और ठीक हो गई हूँ। आपकी मुस्कुराहट, आपका बोलना माशाल्लाह बहुत अच्छा है। जज़ाकल्लाह। और जो है मैं आपसे बहुत सारी बातें करने वाली हूँ, लेकिन सबसे पहले आपको वेलकम करती हूँ आवाज़ टीवी पे। थैंक यू सो मच। नाज़रीन, असां सां ॿिया बहितरीन महिमान हमेशह असां वटि ईंदा आहिनि, हिकिड़ी कॉल ते ईंदा आहिनि, उन्हनि जी महिरबानी आहे ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदा आहिनि। एजुकेशनिस्ट त हू आहिनि ई आहिनि, गॾोगॾु हू मोटिवेशनल स्पीकर बि आहिनि, गॾोगॾु कॉलमिस्ट बि आहिनि, राइटर बि आहिनि ऐं खोड़ सारा ॿिया हिननि जा कम बि आहिनि। वेलकम कंदासीं अब्दुल जब्बार डाहिरी साहब जन खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो अब्दुल जब्बार साहब? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, तव्हां पंहिंजा हाल जो? अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि आहियो? ख़ैर, अल्हम्दुलिल्लाह, मां बि ठीकु आहियां। खिलण ॿुधाए थो त तव्हां घणा ख़ुशि आहियो। ईद मां लॻे थो तव्हां घणा वधीक ख़ुशियूं माणियूं आहिनि। दरअसल ख़र्ची इलाही मिली आहे। चलो मुबारक हो। न, हाणे इन खर्ची में और भी इस खर्ची में इजाफा होने वाला है। साइमा साहिबा, हम दो लड़कियां बैठी हैं और अगर अब्दुल जब्बार साहब हमें ईदी ना दें तो आए हाय क्या बात कर दी आपने। बिल्कुल, ईद के बाद पहली मुलाकात है तो ईदी मिलनी चाहिए। हाँ। ईदी मिलनी चाहिए और मुंह मीठा होना चाहिए। ये मिठाई ही होती है हम लड़कियों के लिए कि हमें ईदी चाहिए। पता है सुबह मैं हमेशा एक बात कहती हूँ कि लोग कहते हैं ईद गुजर गई, मैं कहती हूँ नहीं, जब तक आपकी किसी से फर्स्ट मुलाकात नहीं हुई और ईद ही नहीं आई, जब तक तो ईद हो ही नहीं है, चाहे 1 महीना हो जाए। बिल्कुल सही कहा। क्या हुआ इसमें? अच्छा, कुछ लड़कियों की ऐसी औरतों की बातें होती हैं जो हम लोगों के लिए फिक्स है, यानी कि हम लोग कितने भी बड़े हो जाए हमें ईदी चाहिए। नहीं यार, ये तो ईदी में तो कोई बड़ा नहीं होता, मैं कहती हूँ। वो अक्सर हम जैसे कल हम लोग कहीं गए हुए थे, हमारी गैदरिंग थी, तो वो कहते बच्चों को देंगे। मैं कहा पॉसिबल नहीं है। मैं कहा हम भी तो अपने वालिदैन के बच्चे ही है ना जी, आप वो समझ के दे दें, वो समझ के नहीं। अच्छा, बहुत अच्छी आपने बात की। और 2-3 दिन पहले ही मैं अपने फादर से बैठ के बातें कर रही थी और वो एज डिस्कस हो रही थी हम बहन भाइयों की। तो मेरे बाबा कह रहे थे अभी तक तुम मुझे वो छोटी नजर आ रही हो जो तुम मुझे दौड़ाती थी और मैं तुम्हें पकड़ के स्कूल छोड़ के आता था, वही तुम मुझे नजर आ रही हो और तुम इतनी बड़ी कब हो गई। तो हम कभी अपने माँ बाप के लिए बड़े नहीं होते सीरियसली। जब ऐसे मौके आते हैं ना सबा, जहाँ सारी गैदरिंग, सारी फैमिली बैठी हुई हो, तो फिर मैं कहती हूँ कि वो बचपन, वो वक्त, वो वहीं ठहर जाता है जी। हम चाहे कितने बड़े हो, हमारे बच्चों को भी देख के हमें लगता है नहीं आज अम्मी के घर आए
तो हम अपना बचपन लेके आए हैं, वो उनके साथ ही वक्त गुजारेंगे, वही सारी चीज़ें हो जाती है। और स्पेशली ईद पे ऐसा होता है कि जब ईदी देने की बारी आती है तो फिर हमारे थोड़ा सा वो हो जाता है, लेकिन लेने की बारी आती है तो इतनी अच्छी मुस्कुराहट आती है कि दिल और अंदर अब से छोटे खुश हो हो जाता जाते है। हैं, खास करके औरतों की। मैंने ये बात आपको बिल्कुल। मैं बताई ना कि एक ईदी लेना और दूसरी की, औरतों की कभी गलती नहीं होती, गलती की गलती हो सकती है, औरतों की नहीं हो सकती। नहीं हो सकती, एग्री 110%। असल में ॾिसो न, औरतूं उन करे वॾियूं कोन थियूं थियनि जी जो ज़ाल आहे जी त मुड़ुस जे करे मुड़ुस ख़्यालु कंदो, जी माई केतिरी बि वॾी थी वञे पर जेको भाउ हुनजो आहे, बेशक। चाहे नंढो आहे चाहे वॾो आहे, बेशक, बेशक। उनजो भाउ आहे ज़बरदस्त, त उहा माशाल्लाह। माई उन करे वॾी कोन थींदी आहे। असां मर्द वॾा थी वेंदा आहियूं, छो जो जॾहिं असांजूं भेणियूं चाहे असांखे नंढियूं हुजनि चाहे वॾियूं हुजनि, असांखे ईद ते या हर ख़ुशी जे मौक़े ते उन्हनि खे यादि करिणो आहे। ज़िम्मेदारी। ऐं उन खां सवाइ असां बतौर जेकॾहिं असां औलाद बि आहियूं ऐं असांजा वालदेन पोढ़ा थी विया आहिनि, त बि असां मर्दनि जी ज़िमेदारी थींदी आहे त असां उन्हनि खे संभालियूं। उन करे तव्हां औरतूं इन मामले में घणियूं ख़ुशनसीब आहियो त तव्हां सवाइ हिकिड़े रिश्ते में वॾा थी था वञो जॾहिं तव्हां माउ आहियो, हाँ जी तव्हांजी औलाद आहे, बसि तव्हां उन टाइम ते वॾा आहियो, बाक़ी तव्हां नंढा ई नंढा आहियो, पंहिंजनि नंढनि भाइरनि खां बि नंढा आहियो, बिल्कुलु, छाकाणि त उहे तव्हांजो ख़्यालु कंदा, भेण जे करे ख़्यालु कंदा। ऐं इहो असांजो इस्लामी तर्ज़ बि आहे, इहो असांजो मुआशिरती तर्ज़ बि आहे। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जी। उहे मर्द मुंहिंजे ख़्याल में सुठा कोन सॾिबा जेके ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजनि भेणियुनि खे या पंहिंजनि माइटियाणियुनि खे यादि न कंदा। छाकाणि त जेका भेण जंहिं घर में वेठी आहे न, उहा उते मानी बि खाए थी, उते कपिड़ा पाए थी, सभु कुझु मिलेसि थो, पर जेको भाउ उनखे ॾिए थो न, उनजी जेका ख़ुशी आहे न, उहा ॻाल्हि ई का ॿी आहे। भेण तव्हांजे ॾोकनि जी मोहताज कान्हे, भेण तव्हांजी तवजे जी मोहताज आहे, तव्हांजे प्यार जी मोहताज सिर्फ़ु हिकिड़े भाकुर जी। उनखे बिल्कुलु उहो जेको भाकुर पायो था, जेको तव्हां उनखे प्यार ॾियो था या प्यार जी नज़र सां ॾिसो था। मां तव्हांखे ॿुधायां न, जेको प्यार हूंदो अथव न, उहो मां चवां थो भाकुर में बि न हूंदो आहे। प्यार हूंदो आहे तव्हांजे ॾिसण में, तव्हांजी जेकी अखियूं आहिनि न, उन्हनि में तव्हांजी भेण जे लाइ, पंहिंजे माइट लाइ, पंहिंजी माउ लाइ केतिरी मोहबत आहे। जी भाकुर त दुश्मननि खे बि पाइबो आहे त जीअं उन्हनि जी चेल चिॿी कजे। असुल शइ तव्हांजी जेका मोहबत आहे उहा अखियुनि मां ज़ाहिर थींदी आहे। त तव्हांजी जेका अखियुनि जी चमक आहे उहा पंहिंजी भेण जे लाइ, पंहिंजी माइटनि जे लाइ, पंहिंजे ॿियनि रिश्तेदारनि लाइ केतिरी आहे। मां तव्हांजी राय सां थोरो ईअं तब्दील कई त अखियुनि जी जेका इज़हार आहे मोहबत जो, उहा ई मोहबत आहे ऐं उहा ई हक़ीक़ी असली मोहबत आहे। वाह वाह अब्दुल जब्बार साहब, तव्हां वाकई थिंकिंग हिकिड़ी चेंज करे छॾी आहे त जेकी इहा नज़रुनि जी मोहबत आहे, चाहे उहा कंहिं लाइ बि हुजे, पीउ माउ लाइ चवंदा आहिनि त पीउ खे चेहरे खे ॾिसण बि इबादत आहे, प्यार सां ॾिसण लाइ। तव्हां इहा बहितरीन ॻाल्हि कई। जी खे त खिली ॾिसणु ऐं ख़ुशी सां ॾिसणु सवाब आहे। तव्हां जॾहिं सुबुह जो निंड मां उथो था या तव्हां जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरो था, तव्हां घर में दाख़िल थियो था, या तव्हां जंहिं कमरे में वेठा हो उन में तव्हांजो वालिद अचे थो, या तव्हांजो वालिद या वालिदा जंहिं कमरे में वेठा आहिनि तव्हां उते वञो था, ऐं तव्हां जॾहिं उन्हनि खे ॾिसी ख़ुशि थियो था, जी जी असुल शइ उहा आहे। तव्हां उन्हनि खे ॾिठो ऐं तव्हांजो जेको दिलि आहे उन खे करार मिलियो ऐं तव्हांजी अखियुनि मां तव्हांजे वालिदेन खे मोहबत नज़र आई। जी इहा ई मोहबत आहे। तव्हां केतिरा मिठा लफ़्ज़ ॻाल्हायो न, पर तव्हांजो अखियूं जेके आहिनि उहे मोहबत जो इज़हार नथियूं कनि, त लफ़्ज़नि जी का बेकार है, लफ्ज़ बेकार हैं। जी साइमा आपकी बात आगे बढ़ाऊंगी। बहुत खूबसूरत आपने बात कही। अच्छा, ये हम सभी जानते हैं कि जब तक माँ बाप घर में है और रौनक है, बेशक, ठीक है। औलाद, आपकी बात बहुत खूबसूरत कि इजहार आप चाहे कितना भी कर ले, लेकिन जो आंखों से आप इज्जत देते हैं, जो जज्बात आप अपनी आंखों से बयां करते हैं, उसका कोई मोल नहीं। अगर माँ बाप में से कोई एक भी हमारे घर से जाता है तो वो कमी होती है, लेकिन अगर कोई नहीं होता तो वो आपका भरा हुआ घर, हंसता बसता घर थोड़ी सी देर में बिल्कुल ख़त्म हो जाता है। आपके पास 100 चीज़ें पड़ी हुई होंगी, लेकिन जिस कमरे में, जैसे आपने कहा कि आपके वालिदैन हैं, वालिद हैं या वालदा हैं, जो भी है, लेकिन अगर वही ना हो ना तो वो घर बिल्कुल वीरान हो जाता है। मतलब उसमें फिर वो रौनक नहीं रहती। इसलिए कहते हैं बुजुर्गों का साया घर में लाजमी होना। और आजकल के माहौल में मैं आप दोनों मेहमानों से ज़रूर पूछना चाहूँगी, आजकल के माहौल में हम एक दूसरे को बर्दाश्त नहीं कर रहे
और ख़ास करके माँ बाप को देखना तो दूर की बात है, बस हम दवाइयाँ दे देते हैं, खाना पीना ये हम अपना फ़र्ज़ और जिम्मेदारी समझते हैं। तो क्या कहेंगी आप? सबा, यहाँ पता है सबसे बड़ी बात मैं कहूँगी, एज अ बीइंग अ मदर मैं खुद भी ये बात कहूँगी कि ये मेरी मिस्टेक है। ये मेरी मिस्टेक है कि मैंने अपने बच्चों को वो तरबियत दी है कि सिर्फ उसके माँ बाप के अलावा उसे किसी और के माँ बाप समझ में नहीं आएंगे। ठीक। अपने माँ बाप की जिम्मेदारी तो आप खुशी से बर्दाश्त कर रहे हैं, लेकिन दूसरे की, जब मेरी बेटी किसी घर जा रही है तो वही समझना चाहिए जैसे आपने मुझे समझा। अगर ये चीज़ मैं अपनी बच्ची को नहीं बताती हूँ तो वो उसकी मिस्टेक नहीं है, न्यू जनरेशन की मिस्टेक नहीं है, मिस्टेक मेरी है, क्योंकि मैंने वो चीज़ ही नहीं बताई उसे। तो वो तो अपने वक्त से गुजर रही है ना, वो तो अपने ज़िंदगी को गुजार रही है, लेकिन जो चीज़ मुझे सिखानी चाहिए उन सारी चीज़ों में वो लाइन में भूल गई कि बेटा जब वहाँ जाओगी तो यही समझना कि आपकी वालदा वहाँ है, वही चीज़ें देखना, जिस तरह आप मुझसे प्यार करती हैं आप वही करना। अगर ये लाइन में वो पूरे 10 पैराग्राफ पे नहीं बताती तो मिस्टेक उस न्यू जनरेशन की नहीं है, हमारी है। अब्दुल जब्बार साहब। मां बिल्कुलु, छाकाणि त जेका साइमा साहिबा ॻाल्हि कई न, उहा कई औरत जे जेको तनाज़ुर आहे। मां यकीनी तौर ते ॻाल्हि कंदुसि मर्द जे तनाज़ुर में। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो वालिद साहिबु अल्हम्दुलिल्लाह एज्ड आहे, पर अलाह जा हुन ते वॾा करम त हीउ जेको रमज़ान गुज़रियो उन में हुन सभई रोज़ा रखिया, जंहिंमें 18 रोज़ा असां वटि कराची में रखिया। ऐं तव्हां यकीन कयो त जॾहिं 19 रोज़ो असां खोलणु वेठासीं त असां टेबल ते 3 माण्हू हुआसीं, मां, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो छोकिरो, वाले साहब कोन हुया। त उहो रोज़ो खोलण ई अजीब पिए लॻो। जेतोणीकि असां जॾहिं रोज़े ते वेंदा आहियूं कचहरी कोन कंदा आहियूं, बाबा साईं दुआऊं पढ़ंदो रहंदो आहे, मां दुआ कंदो रहंदो आहे, या हिक ॿिए खे ॾिसंदा रहंदा आहियूं। पर उहो जेको ख़ाल महसूसु पियो थिए उहो दिलि खे ॾाढो तकलीफ़ ॾियण वारो हुयो। ऐं उन सां गॾोगॾु जेका ॻाल्हि कई साइमा साहिबा, त तव्हां जॾहिं घर में आहियो, उहो तव्हां औरत जी हैसियत सां, चाहे उहो तव्हां भले धीउ जी हैसियत में हुजो या नुंहं जी हैसियत में हुजो, त तव्हांजो जेको घर जो फ़र्ज़ु आहे न उहो तव्हांखे अज़ीज़ हुजणु खपे। जीअं तव्हां शादी खाग में पंहिंजे घर में हुयो, तव्हांखे माउ पीउ अज़ीज़ हुया, ईअं ई तव्हांखे अज़ीज़ हुजणु खपे जेको तव्हांजो ससु सहुरो आहे। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खे अज़ीज़ रखंदव त यकीनी तौर ते हुननि जे दिलि में बि तव्हां लाइ मुहबत पैदा थींदी, इज़त पैदा थींदी, तक़रीब पैदा थींदी, ऐं हू तव्हांजो ख़्यालु कंदा। हाणे असां वटि थिए छा थो त जीअं तव्हां ॻाल्हि कई न त दवाऊं ॾेई था छॾियूं, मानी ॾेई था छॾियूं, पर उहा जेका तवजह ॾियणु खपे उन जी वधीक ज़रूरत आहे। कमु त थी वेंदो, कमु त नौकर बि करे ॾींदो। असुलु जेका शइ आहे, जेका माण्हू खे तवजह खपे थी, उहा तवजह मिलणु खपे। ऐं मां तव्हांखे इहो बि चवां त कंहिं बि रिश्ते में जेकॾहिं तवजह कान मिलंदी त उन सां दिलि में हिकिड़ी कसक पैदा थींदी आहे त मुंहिंजी शायदि अहमियत कान्हे या मुंहिंजी का ज़रूरत कान्हे। उन करे असांखे पूरी कोशिशि करणु खपे त असांजो जंहिंसां जेको तालुक़ु आहे, मां उस्तादु आहियां, मुंहिंजे शागिर्द सां तालुक़ु आहे, मुंहिंजे साथी उस्ताद सां तालुक़ु आहे, मुंहिंजे वालिद आहे उन सां तालुक़ु आहे, मुंहिंजा दोस्त उन सां तालुक़ु आहे, घरवारी सां तालुक़ु आहे, उनखे मतिलबु इहा हुजे त उहे मुंहिंजे लाइ अहम आहिनि। जॾहिं उहे मुंहिंजे लाइ अहम आहिनि त यकीनी तौर ते मां बि हुननि जे लाइ अहम बणिजी वेंदुसि। ज़रूरत अॼु जे दौर में इहा आहे त असां हिक ॿिए खे अहमियत ॾियूं। माण्हू चवंदा आहिनि इज़त ॾियो, तव्हां जॾहिं अहमियत ॾींदव त ऑटोमेटिकली इज़त बि मिलंदी। तव्हां जॾहिं कंहिंखे अहमियत न ॾींदव त लफ़्ज़नि सां त इज़त ॾियणु कोन थींदी न। तमामु सुठो तव्हां ॻाल्हायो। सर आपकी बात बहुत खूबसूरत है। सिर्फ एक आपकी सारी बातों का सिर्फ एक पॉइंट दूंगी, वक्त। अगर आपने किसी को वक्त दिया अच्छा तो ये यकीन रखिएगा वो आपके पास भी आएगा। अच्छा साइमा साहिबा, ये वक्त ही याद रहता है, बाद में नाज़रीन खे बि ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे त असीं इंसान जे वञण खां पोइ उन ते दुरूद ख़त्मा आहे, हर शइ उन जी अहमियत, उन जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, पर जॾहिं इंसान ज़िंदा आहे त उन जी अहमियत ई न आहे, उनखे वक़्तु न ॾींदा आहियूं। ख़ैर, वठूं था नंढिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ मोटी अची खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि।
वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ये प्रोग्राम ॾिसी रहिया तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। बहितरीन मेहमान, बहितरीन शख़्सियतूं मौजूद आहिनि जेके ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जेको असांजो टुटल हो, जेको असीं ब्रेक वरितो होसीं, उन खां पोइ हाणे असीं ॿीहर स्टार्ट कंदासीं ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। सभ खां पहिरीं त मां साइमा साहिबा खां पुछणु चाहींदमि त स्टार्ट किथां वरितो, कहिड़े ड्रामनि में कमु कयो आहे, भाई कहाँ से स्टार्ट किया है, कौन से ड्रामे में काम और आजकल क्या काम कर रही हैं आप? दरअसल सबसे पहले तो ना मैंने स्टार्ट किया 2013 से एज अ होस्ट। ओके। शौक था कि माइक कैसे पकड़ते हैं और कैसे बोलते हैं, एक क्रेज था ना। सबसे पहले बस न्यूज़ जब देखती थी तो मैं कहती थी ये कितना याद कर लेती है ये कैसे याद कर लेती हैं कि इतना बोल लेती हैं। वक्त के साथ साथ पता चला कि जी कैसे बोलती हैं। फिर होस्ट मतलब 2013 से शुरू किया, आते 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 फिर ब्रेक आया कोरोना का। 2021 में फिर हमारा एक मोटिवेशनल हमारा एक थिएटर था बच्चों की जहेज़ के ऊपर, तो उसमें मौका मिल गया कि नहीं आप एज अ पार्ट करेंगी इसमें। तो फिर हम उसमें मदर बन गए 3 बच्चों की। ओहो बहुत दाद मिली, तो फिर तो हम तो फैल गए जी कि हम तो एक्टर हैं, अब हमें यहाँ भी आना चाहिए। तो बस यहाँ से शुरू किया और पहला मैंने जो है अल्हम्दुलिल्लाह ARY मॉर्निंग शो से मैंने शुरू किया था। वहाँ से स्टोरीज प्ले करते 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 फिर चाम मिलता गया, तो जियो है, ARY है, एक्सप्रेस है, ख्वाजा की अदालत है। तो बस ये थोड़ा 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 करते जा रहे हैं, एक्सपीरियंस लेते जा रहे हैं। बीच में मौका मिलता गया डिबेटर्स बनने का, तो हमने सोचा ये भी चाम लिया जाए कि ये मिठाई कौन सी है जी, इसका भी टेस्ट लेना चाहिए। तो फिर हमने वो भी लिया। तो मतलब बहुत अच्छा एक हमारी जो लाइफ की जो एक थाली है समझ लें, वो सब बहुत चटपटा हमारा मसालेदार उसमें खाना है। हर चीज़ टेस्ट करते हैं और अल्हम्दुलिल्लाह आप सबकी दुआएं हैं। माशाल्लाह आपका बोलना बहुत ही मीठा है। साइमा साहिबा, मैं आपसे ज़रूर ये भी पूछना चाहूँगी, हमने सुना है कि आपने टीचिंग भी ट्राई की थी, हमारे सामने टीचर बैठे हुए हैं, तो ये एक्सपीरियंस कैसा रहा आपका? मैं कहती हूँ टीचरों के सर पे ताज होना चाहिए जी। बेसिकली एज अ इंचार्ज मैंने सिर्फ 8 महीने काम किए सर जी। बहुत जरूरत है आप लोगों की। हेड्स ऑफ। जब हम लोग एज अ स्टूडेंट थे तो हम कहते थे कि यार हमारी टीचर बहुत सख्त है, बहुत काम देती है। लेकिन जब इंचार्ज मैं आई तो मुझे तरस आता था उनको देख के कि यार ये कितना काम करती हैं। उनकी छुट्टी नहीं होती है, 2 महीने छुट्टियां होती हैं, बेसिक उनको छुट्टियां नहीं दी जाती। 10 दिनों की छुट्टियां होती हैं बच्चों की, उनकी नहीं होती। उनके पास इतने सारे जो है प्लॉट होते हैं, उनको ये करना है वो करना है। सॉरी जी, मैं तो उनको देख के इतना दिल भर आई थी कि 8 महीने में ही मैंने कहा जी ये मेरे लिए, दिस इज नॉट फॉर मी। इसे चेक कर लिया, बस ये मेरे टाइप का नहीं है, इसे मैंने वहीं रख दिया। लेकिन मुझे बहुत खुशी होती है और देख के कि मतलब हमारे यहाँ के बच्चों में जो आजकल बच्चे बढ़ते जा रहे हैं, ये हमारी टीचरों की बहुत मेहनत है। सीरियसली वो अपना वक्त देती हैं, अपनी हर वो चीज़ इनमें डालने की कोशिश करती हैं जो उनके पास है। और काफ़ी हद तक बच्चे सीख भी जाते हैं और काफ़ी हद तक हमारी तरह नालायक होते हैं जो दूसरे तरफ नहीं। नहीं, आप माशाल्लाह अपने काम में बहुत एक्सपर्ट हैं, बहुत अच्छी हैं, आपकी स्माइल बहुत अच्छी है, खास करके आपका बोलना, मैंने पहले भी बोला कि आपका बोलना बहुत ही मीठा है। अब्दुल जब्बार साहब जी हैं एजुकेशन जी टीचर सी ॻाल्हि हली आहे, थोरो हुनखे टच था ॾियूं। एजुकेशन जी असां वटि डिग्री बि आहे ऐं केतिरी न सुठी डिग्री आहे। अगरि एजुकेशन जी डिग्री हासिल करे हिकिड़ो कोई लेक्चरर थी वञे थो, ऐं ख़ासि करे अॼुकल्ह जेको रुझान वरी हली रहियो आहे त सर्टिफाइड टीचर्स हुजनि। सिंध गवर्नमेंट जेको इहो क़दम खयो आहे, इहो मुंहिंजी नज़र में तमामु 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 घणो साराह जोॻो आहे। जी। असां वटि मसइलो छा आहे जो असां नई शइ खे क़बूल करण लाइ तयारु न हूंदा आहियूं। ऐं जेको इहो टीचिंग लाइसेंस जो जेको आइडिया आहे उहो सिंध खां शुरू थियो आहे ऐं उनजो पहिरें फेज़ में जिन टेस्ट पास कयो उन्हनि खे माशाअल्लाह गवर्नमेंट जी नौकरी मिली चुकी आहे। जी। ऐं ॿिया फेज़ ईंदा। वॾी अजीब ॻाल्हि आहे त जेको वकील थींदो आहे उहो बि लाइसेंस वठंदो आहे, बिल्कुलु, जेको डॉक्टर थींदो आहे उहो बि लाइसेंस वठंदो आहे। टीचर खे लाइसेंस न वठणु खपे। ऐं मूंखे ॾाढी हैरत थींदी आहे त जेके वेठा आहिनि टीचर उहे मुखालफ़त कंदा आहिनि। त जेको लाइसेंस वारो कमु आहे उहो तमामु सुठो आहे। ऐं उन मां जेका तव्हांखे महारतूं थियनि थियूं ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे जॾहिं इहो सर्टिफिकेट मिले थो त उहो मुंहिंजी नज़र में तमामु घणो तव्हांजे लाइ आनर जो सबबु थिए थो त तव्हां सर्टिफाइड टीचर आहियो। ऐं सिंध गवर्नमेंट खे हिते घुरिजे त इन्हनि टेस्टुनि खे आम करे, छाकाणि हिकु दफ़ो टेस्ट थी आहे वरी टेस्ट कोन थी थिए।
जेतिरो जल्दी जल्दी इहे टेस्टूं थींदियूं ओतिरो घणा माण्हू असां वटि सर्टिफाइड टीचर थींदा। ऐं ज़रूरी बि कोन्हे त सिंध गवर्नमेंट हर वारे जेके टेस्ट पास कनि उनखे नौकिरी ॾे। जेकॾहिं हो हिकिड़ो रखनि त मां जेको पास कंदो ऐं असां वटि जेके वैकेंसीज़ हूंदियूं उहे नौकिरी ॾींदासूं, ॿिया प्राइवेट सेक्टर में कमु कनि ऐं प्राइवेट सेक्टर खे बि हिन ॻाल्हि जो पाबंद कयो वञे त हू सर्टिफाइड टीचर्स खे अहमियत ॾियनि ऐं उनखे अवलियत ॾियनि। मुंहिंजी नज़र में सिंध गवर्नमेंट जो इहो फ़ैसिलो तमामु सुठो आहे, पर इन में कुझु सुस्त रवि आहे। इन खे वधीक तेज़ी अचे त जीअं असां वटि जेके सर्टिफाइड टीचर्स आहिनि उन्हनि जो तादादु 100 जे बजाए हज़ारनि में थिए त जीअं जे सॼी सिंध जी जेका ज़रूरत आहे उहा पूरी थी सघे। बहितरीन ॻाल्हि कई तव्हां। ऐं जेकी एजुकेशन जी डिग्री आहे असां वटि, इनखे बि थोरो आम न कयो वञे, इन ते बि थोरो असीं अगरि ॻाल्हायूं त असां वटि एजुकेशन जी बि डिग्री आहे हिकिड़ी अलॻि सां। मां हिते थोरी वज़ाहत तव्हांखे कयां। बेसिकली हर डिग्री एजुकेशन जी आहे, जी बिल्कुलु बिल्कुलु, पर हिन खे तव्हां चओ टीचर एजुकेशन। टीचर एजुकेशन हाणे बुनियादी तौर ते जेका टीचर एजुकेशन आहे उन में 3 शयूं शामिल आहिनि। ठीकु। हिकिड़ो बीएड जेको 4 साल जो थिए थो, जंहिंजो नालो आहे बीएड ऑनर्स एलिमेंट्री 4 ईयर प्रोग्राम, जेको इंटर खां पोइ जेको शागिर्द हूंदो आहे दाख़िला वठंदो आहे। ॿियो आहे बीएड ऑनर्स सेकेंडरी 2.5 ईयर्स, उहो जेको ग्रेजुएट हूंदो आहे उहो दाख़िला वठंदो आहे। ऐं ॿियो आहे बीएड ऑनर्स सेकेंडरी सेम नालो, पर उहो 1.5 आहे, 1.5 साल जो आहे ऐं उहो वठंदो आहे जेको मास्टर हूंदो आहे। हाणे उन जी जेका अहमियत आहे उन आख़िरी प्रोग्राम जी उहा ई आहे त उहो एमएड जे इक्वल आहे ऐं तव्हां इन जे बुनियाद ते डायरेक्टली लेक्चरर बि थी सघो था, त तव्हां PhD बि करे सघो था, MPhil बि करे सघो था। त ॿी बाक़ी जेको एजुकेशन जो मज़मून आहे उहो कॉलेजनि में, जनरल कॉलेजनि में ऑप्शनल मज़मून जे तौर ते पढ़ायो वेंदो आहे। उन खां सवाइ जेका BS या मास्टर्स जेका आहे उहा बि एजुकेशन जे में थींदी आहे। त तव्हां जेका ख़ासि ज़िक्र कयो उहो कयो टीचर एजुकेशन जो। ऐं टीचर एजुकेशन उहा आहे जंहिंसां उस्ताद जी नशो नुमा थींदी आहे। तव्हांखे मां हिते हिकिड़ी ॿी वज़ाहत कयां, असां चवंदा आहियूं उस्तादनि खे तरबियत ॾियणु। मां इन तरबियत जो क़ाइल कोन आहियां, मां इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त उस्तादनि जी नशो नुमा थींदी आहे ऐं इन टीचर एजुकेशन जे ज़रिए उस्ताद इन क़ाबिल थींदा आहिनि त हू तदरीस जे अमल खे ईअं सरंजाम ॾियनि त जीअं जेको शागिर्द आहे उहो कामयाबी सां सिखी सघे। हाणे शागिर्द कामयाबी सां तॾहिं सिखंदो जॾहिं उस्ताद शागिर्द खे सम्झंदो। ऐं टीचर एजुकेशन में असां वटि हिन वक़्तु तमामु घणा मज़मून पढ़ायूं था जंहिंसां शागिर्द जी नफ़्सियात बि असां सम्झूं था। उन खां सवाइ असांखे पाण खे कीअं पढ़ाइणु घुरिजे, जेको पढ़ायूं था उहो असांखे कीअं अचणु घुरिजे या केतिरो अचणु घुरिजे। त जेको असांजो मौजूदु बीएड जो निज़ाम आहे उहो तमामु सुठो आहे। ऐं उनजी अफ़ादत बि मां तव्हांखे ॿुधायां त हीउ उहो बीएड आहे, तव्हां डिग्री वठो, दुनिया जे कंहिं बि मुल्क में वञो, तव्हांखे उते उस्ताद जे शोबे सां मुंसलिक थियण जो माना लाइक़ु आहियो। तव्हां जॾहिं अमेरिका वञो, कैनेडा वञो, सऊदी अरब वञो, कंहिं मुल्क हलिया वञो, तव्हां उतां बीएड जी डिग्री ॾेखारियो त हू तव्हांखे उते टीचिंग लाइ इंटरव्यू कंदा या टेस्ट वठंदा या डायरेक्ट नौकिरी ॾेई सघंदा। उन जे करे जेको असांजो नौजवान आहे जेको मुल्क जी ख़िदमत करणु चाहे थो, जेको इज़त हासिलु करणु चाहे थो, उनखे मां इहो मशवरो ॾींदुसि त उहो बीएड करे ऐं उस्ताद जे अज़ीम पेशे सां मुंसलिक थिए त जीअं क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत थिए ऐं हुनखे पाण खे बि तमामु घणी इज़त मिलंदी। मुंहिंजो जेको शख़्सी ऐं ज़ाती तजुर्बो आहे त अॼु जे तमामु मुश्किल दौर में बि उस्तादनि जी जिथे किथे इज़त कई वञे तमामु घणी। अब्दुल जब्बार साहब, हिन में त कोई शक ई न आहे त टीचर जी, उस्ताद जी खोड़ सारी रिस्पेक्ट आहे, करण भी खपे। साहिबा, जैसे एक कहावत है कि किसी को कुछ अगर नहीं आता तो मीडिया में आ जाओ, अपना लक ट्राई कर लो, या फिर किसी की एजुकेशन कम है तो कोई बात नहीं है, स्क्रिप्ट डायरेक्टर के हाथ में होता है, वो आपको जुमले बताएगा और आपको तो सिर्फ बोलना है। क्या सच्चाई है कि एजुकेशन की जरूरत नहीं है इन मीडिया? देखिए, सबसे बड़ी बात तो पता है क्या है सबा, कि आपको इतना पता होना चाहिए कि आप क्या हैं। जी ठीक है, एजुकेशन तो आप जब भी आपको ये पता चलेगा कि जब आपके पास अपनी एजुकेशन है, आप इस काबिल हैं कि जब खुद को समझ सकती हैं कि मैं कुछ हूँ। अब मेरे पास कुछ है ही नहीं ना, मेरे मतलब मैं आपकी बात करूँगी, बहुत अच्छी मुझे आपकी बात लगी, लेकिन पहले सबा की बात का जवाब दूंगी।
कि मेरे पास एजुकेशन है, मुझे इतनी तरबियत मिल गई मेरी पढ़ाई से कि मुझे समझ में आ रहा है कि जी मैं अब इस जगह खड़ी रह के बोल सकती हूँ जी, या अपनी बात को आप तक पहुँचा सकती हूँ। बाकी ये कोई चीज़ नहीं। और एक्टिंग बज़ाहिर तो बहुत लोग कहते हैं एक्टिंग ही तो है, लेकिन जब आप उसमें आते हैं ना तो वो एक फीलिंग आती है, एक एक्सपीरियंस आपके पास होना चाहिए। मैं हमेशा से कहती हूँ कि मैं कभी भी ना उसको याद नहीं करती, मैं कभी अपना स्क्रिप्ट याद नहीं करती, मैं सिर्फ स्क्रिप्ट देखती हूँ, अच्छा इसका मौजू क्या है, मदर है, ठीक है, तो एक माँ में क्या क्या होना चाहिए, अपने बच्चों के लिए क्या करना चाहिए, सास है बुरी है तो क्या क्या उसमें से निकलेंगी खूबियाँ, और अच्छी है तो कितनी मासूम होती है। तो ये चीज़ें आपको खुद पता है, आप औरत हैं, आप बहन हैं, आप बीवी हैं, एक माँ है, तो आपको इन चीज़ों को पढ़ने की ज़रूरत क्या है, आपके अपनी एक्सपीरियंस होना चाहिए। लेकिन वो किस सूरत में आएगा, जब आप खुद एजुकेटेड हैं, इन चीज़ों को समझती हैं, सही, पहली बात। और आपने ये बात कही कि टीचर की नशोनुमा, तो मैं कहती हूँ बहुत खूबसूरत इकदाम है ये आपकी सिंध, हमारी सिंध हुकूमत का। हर चीज़ का एक सर्टिफिकेट है, हर चीज़ की एक वैल्यू है, डॉक्टर है, डिग्री है, वकील है, लाइसेंस है। हमारे यहाँ देखा जाए तो टीचर को वो वैल्यू नहीं दी जाती जैसे बज़ाहिर आपने कहा, बाहर के मुल्क में टीचर की वो वैल्यू है जो हमारे यहाँ शायद किसी की नहीं होगी। सही। तो बहुत खूबसूरत इकदाम है कि अब हमारा टीचर भी सर्टिफाइड होगा, उसके पास डिग्री होगी और वो भी कह सकता है जी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह मैं टीचर हूँ। अब्दुल जब्बार साहब, बहुत खूबसूरत, बेहतरीन बात की आपने भी सहमा साहबा, लेकिन इसमें एक और फिर फेस हमारे सामने आता है कि पहले थोड़ा सा हम बैक चले जाते हैं 90s या 2000 तक या 2020 तक भी चले जाएं तो वैल्यू ऑफ टीचर, इंग्लिश टीचर की बहुत ज़्यादा वैल्यू, गवर्नमेंट टीचर की थोड़ी उससे ज़्यादा वैल्यू, लेकिन आजकल गवर्नमेंट टीचर की वैल्यू क्यों कम होते हुए नज़र आती है, बजाय इसके जो प्राइवेट टीचर्स स्कूल्स में हैं उनकी वैल्यू ज़्यादा बढ़ गई है, क्यों, ऐसा क्यों है? हाणे मां हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि सां चङनि तव्हां होस्ट आहियो, तव्हां मूंखां सवाल कयो आहे, जी, मां तव्हांजे जेको सवाल में लफ़्ज़ वैल्यू इस्तेमालु कयो आहे न, जी, वैल्यू हर टीचर जी आहे, वैल्यू हर टीचर जी आहे, पर थोड़ो लेवल मथे छो त ही प्राइवेट स्कूल जो टीचर आहे, यानी कि हिन जी इंग्लिश सुठी हूंदी, ही गवर्नमेंट टीचर आहे, हिन खे सिर्फ़ु सिंधी उर्दू पढ़ाइण मैथ पढ़ाइण अचे थी, दैट्स इट, या ग़लतफ़हमी आहे? अच्छा, पर असीं त ॾिठो आहे। हाँ, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां न, जी। जेकॾहिं ईअं आहे त उते जेके सरकारी स्कूल आहिनि उन्हनि में अंग्रेज़ी केरु पढ़ाईंदो आहे, सरकारी उस्ताद पढ़ाईंदा आहिनि। बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे असल में अंदरि गहराई में ख़बर न आहे, टीचर्स जेके न हिकिड़ा हूंदा आहिनि HST, जी, ॿिया टीचर हूंदा आहिनि JST, JEST, जी, ठीकु आहे, अॼुकल्ह JEST, जेके HST हूंदा आहिनि उन्हनि में ॿ कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि, ठीकु, हिकिड़ा हूंदा आहिनि आर्ट्स जा, ॿिया हूंदा आहिनि साइंस जा। आमतौर जेके साइंस जा हूंदा आहिनि उन्हनि खे साइंस बि ईंदी आहे, अंग्रेज़ी बि सुठी ईंदी आहे। जेके आर्ट्स जा टीचर हूंदा आहिनि उन्हनि मां किन किन खे अंग्रेज़ी सुठी ईंदी आहे, बाक़ी अंग्रेज़ी सुठी कोन ईंदी आहे। ठीकु, जेको JST अॻे थींदो हाणे JST थिए थो, थिए थो, त उन खे बि हू छाकाणि त ग्रेजुएट हूंदो आहे त उनखे ग्रेजुएशन जी लेवल जी अंग्रेज़ी ईंदी आहे। का बि ज़बान तव्हां तॾहिं सिखंदा आहियो जॾहिं तव्हां उन जो इस्तेमालु कंदा आहियो। ठीकु जेको आहे, अंग्रेज़ी पढ़ाईंदो आहे उहो अंग्रेज़ी वधीक सिखी वेंदो आहे। हाणे अचूं था प्राइवेट स्कूल जी तरफ़, प्राइवेट स्कूलनि में त मुंड खां वठी अंग्रेज़ी पढ़ाइनि था, हुननि जो वस पुॼे त उर्दू ऐं सिंधी बि अंग्रेज़ी में पढ़ाइनि, त उते त अंग्रेज़ी उहा ई सुठी हूंदी न, उहा ॻाल्हि त तव्हां नथा करे सघो न। जी, तव्हां प्राइवेट स्कूलनि में वञो, इस्लामियात ताईं अंग्रेज़ी में था पढ़ाइनि, बिल्कुल, इहो त ठहियो इस्लामियात ताईं अंग्रेज़ी में पढ़ाइनि। हाणे ज़ाहिर जेको ॿारु उते पहिरें क्लास खां वञी अंग्रेज़ी पढ़ंदो त उते जेको उस्ताद हूंदो उहो जॾहिं उते महीनो 2-4 महीना गुज़रंदो पाणे अंग्रेज़ी हुनखे अचणु शुरू थींदी। मां तव्हांखे हिकिड़ी मुख़्तसिर मिसाल ॾियां, जी, जी, तव्हां वसीम अकरम हेॾो वॾो नालो आहे, वसीम अकरम 1985 में पंहिंजो जेको सेकेंड मैच खेॾियो ऑस्ट्रेलिया में खेॾियो, जी, 5 विकेटूं वरितईं, मैन ऑफ द मैच थियो, अंग्रेज़ी त अचे कान, हाणे छा थियो, हुनखे उर्दू में अंग्रेज़ी लिखी ॾिनी वई, होॾां सवाल थिए
हो ने उर्दू में अंग्रेज़ी पढ़ी जवाब पियो ॾे। उहो वसीम अकरम हाणे ऑस्ट्रेलिया जी माई सां शादी करे वेठो आहे, शानदार कमेंटेटर आहे अंग्रेज़ी जो। त ॿोली लिखण सां वधीक ॻाल्हाइण सां सिखबी आहे। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधायां त गवर्नमेंट सेक्टर में बि एतिरा त माण्हू वेठा आहिनि जिन खे शानदार अंग्रेज़ी अचे थी। अंग्रेज़ी में अहम शइ ख़बर छा हूंदी आहे? ड्राफ्टिंग करणु। जी तव्हां प्राइवेट सेक्टर में वञो त शायदि टीचर्स खे ड्राफ्टिंग कोन ईंदी। तव्हां गवर्नमेंट स्कूलनि में वञो उन्हनि खे ड्राफ्टिंग ईंदी। हाणे ड्राफ्टिंग छो ईंदी उन्हनि खे? त उहे DOs खे लेटर लिखनि था, उहे सेक्रेटरी ॾे लेटर लिखनि था। प्राइवेट राति सवाइ ॿारनि जे किताब जे पढ़ाइण जे ॿियो कुझु पढ़ाइनि कोन था, उहे ड्राफ्टिंग किथां कंदा? जी तव्हां जेको असां वटि जेका सोच आहे त गवर्नमेंट स्कूल में, छाकाणि त जेके मज़मून आहिनि असां वटि सिंधी में पढ़ाया वञनि था, उर्दू में पढ़ाया वञनि था सरकारी स्कूलनि में। थोरा स्कूल आहिनि सरकारी जंहिंमें अंग्रेज़ में पढ़ाइनि था, ज़ारा अंग्रेज़ जो मयार ओड़ो ई हूंदो। प्राइवेट स्कूल जेको नंढड़ी घटड़ी जो स्कूल आहे न, उहो बि अंग्रेज़ में थो पढ़ाए, त उते अंग्रेज़ी वधीक आहे। पर क्वालिटी जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदव त मां तव्हांखे ॿुधायां त गवर्नमेंट सेक्टर में घणी आहे। अॼु बि मां तव्हांखे दावा सां चवां थो त तव्हां प्राइवेट ट्यूशन सेंटर्स ते वञो शाम जो, पुछा कयो उते जेके टीचर पढ़ाइनि था उन्हनि में गवर्नमेंट सेक्टर जा घणा आहिनि। तव्हांखे अधु खां मथे गवर्नमेंट सेक्टर जा टीचर मिलंदा। क़ाबिलियत आहे त प्राइवेट सेंटर वारा जेके उनखे 2-2 लख रुपया 3-3 लख रुपया छा परसेंटेज ॾियनि था। गवर्नमेंट एतिरा प्लेटफॉर्म नथी फराहम करे छा? जीअं स्कूल्स में असांखे प्लेटफॉर्म खपनि, असांजो ॿार बि अंग्रेज़ी ॻाल्हाए, गवर्नमेंट स्कूल वारो बि, त छो गैप किथे आहे? नासिन वठूं था नंढड़ो ब्रेक ऐं पोइ अची करे ॿिन्ही महिमाननि खां सवाल जो जवाबु वठंदमि। वेलकम बैक नाज़रीन, हिकु ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते। अब्दुल जब्बार साहब ॻाल्हि हले पई स्कूल्स जी, एजुकेशन जी। तव्हां चयो त गवर्नमेंट टीचर्स जेके शाम में प्राइवेट सेंटर्स में पढ़ाए रहिया आहिनि, एजुकेट करे रहिया आहिनि ॿारनि खे, पोइ उहे ई टीचर गवर्नमेंट स्कूल में ॿारनि खे इंग्लिश छो नथा सेखारे सघनि? गेट किथे आहे? ईअं न आहे न। मां तव्हांखे चयो त असांजो जेके स्कूल आहिनि, हिकिड़ा आहिनि सिंधी मीडियम, हिकिड़ा आहिनि उर्दू मीडियम, ॿिया आहिनि अंग्रेज़ी मीडियम। जेके सिंधी मीडियम उन में फिज़िक्स बि सिंधी में थी पढ़िजे, जी केमिस्ट्री बि सिंधी में थी पढ़िजे, रियाज़ी बि सिंधी में थी पढ़िजे, त ज़ाहिर ॻाल्हि आहे हू अंग्रेज़ी खे कीअं डेवलप कंदा। उर्दू मीडियम में मां जॾहिं कराची आयुसि मूंखे वॾी हैरानगी थी त BSc जा पेपर जॾहिं मां शागिर्दनि खे उर्दू में कंदे ॾिठा। छो जो असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं मैट्रिक ताईं असां सिंधी में पेपर कया, फर्स्ट ईयर इंटर में असां पेपर अंग्रेज़ी में कया, BSc में असां पेपर अंग्रेज़ी में कया। जॾहिं मां कराची आयुसि मां ॾिठो त हिते BSc जा पेपर शागिर्द उर्दू में बि था कनि, हथा की पेपर जेको छपजी थो अचे उहो बि उर्दू में छपजी थो अचे। त हाणे तव्हां उहो नथा चई सघो त उहो माण्हू घणी सुठी अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो। मसइलो मीडियम जो आहे। तव्हां स्कूल अॼु बि गवर्नमेंट जा सभई मीडियम इंग्लिश मीडियम करे छॾियो, सभिनी खे अंग्रेज़ी ईंदी। सो गैप किथे कोन्हे। मसइलो इहो आहे त असां जेकॾहिं इंग्लिश मीडियम करे छॾियूं था त पोइ असांजी सिंधी ॿोली जो कहिड़ो हाल थींदो? उर्दू जेका असांजी क़ौमी ज़बान आहे उनजो कहिड़ो हाल थींदो? असांखे पंहिंजी ॿोलियुनि खे बि बचाइणो आहे। तव्हां जॾहिं ॿोलियुनि में तालीम न ॾींदव त ॿोली तव्हांजी ख़तमु थी वेंदी। त तव्हां ऐं असां अंग्रेज़ी एतिरी असांखे अचणु खपे जो असां को बि अख़बार पढ़ी सघूं, कंहिंसां ॻाल्हाए सघूं, या जेकॾहिं ॿाहिरि कंहिं मुल्क वञूं उते वञी को कमु करे सघूं। असांजो अनपढ़ माण्हू जॾहिं सऊदी अरब वञे थो त 6 महीननि में अरबी ॻाल्हाए थो। असांजो पढ़ियल वेंदो अमेरिका में इंग्लैंड में ईंदो, छो न जी अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो? त इहा ॻाल्हि तव्हां ज़हन मां कढी छॾियो त असांजनि उस्तादनि खे अंग्रेज़ी नथी अचे, बिल्कुलु अचे थी, पर छाकाणि त हू पढ़ाइनि सिंधी में था त हू ज़रा सिंधी जी समाजी अभ्यास, जॾहिं मां मतिलबु समाजी अभ्यास, मां सोशल स्टडीज़ कोन थो चवां, मां समाजी अभ्यास थो चवां। त समाजी अभ्यास सिंधी में पढ़ाइबी न। सोशल स्टडीज़ जॾहिं तव्हां चओ था उनखे अंग्रेज़ी में पढ़ायो, इहो ई फ़र्क़ु आहे न, ॿियो कुझु बि कोन्हे। बिल्कुलु। ऐं सभु लैंग्वेजिस असांजूं पंहिंजूं आहिनि, पर पहिरीं असांजी पंहिंजी सिंधी ॿोली मिठड़ी ॿोली। साइमा साहिबा कहिड़ो हाल आहे तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक आहे। ऐं सुणायो कहिड़ो हाल चाल आहे?
आई सुनायो कड़ो हाल चाल आए गिनी कितो आए। अच्छा, कभी आपने अपनी लैंग्वेज में कोई ऐसा शो किया हो हाँ। जो आपने पहले भी जिक्र किया, तो वो बिल्कुल आपके लिए इजी होगा, या फिर उसमें भी कुछ डिफिकल्टीज हुई आपके साथ? अभी ये बात मैं अब्दुल जब्बार साहब की इस बात पे आगे बढ़ाऊंगी कि लिखा हुआ, जी, जैसे आपने कहा, तो हमें भी वो रोमन में ही लिख के दिया था, हमारी मेमनी ज़बान। मोटिवेशनल किए थे, 2 किए थे हमने थिएटर, बच्चों के जहेज़ के ऊपर और बच्चों लड़कियों के ऊपर, जो हम तैयार करके बिठाते हैं, लोग आते हैं, दस्तर लगता है और फिर बाहर जाके पता चलता है अच्छा हमारे बच्चों में ये खामियां भी हैं। खूबियाँ तो हमें पता थी, खामियां हमें बाहर वाले बताते क्योंकि हमारी बच्ची को देख के गए तो उस पर। लेकिन वो इसी तरह हमें स्क्रिप्ट मिला था रोमन में, जिसमें वो मेमनी इस तरह लिखी हुई थी जी, ई सवाल इन तरीके से करनू है, तो रोमन में लिखा था। आसान बहुत था, लेकिन बात वही है कि जब पहला इस तरह के, लेकिन दूसरा हमने बाकायदा समझ लिया था कि जी अब इसे इस तरह करना है। बात वही है कि जब अपनी ज़बान को प्रमोट करना है तो उसे हमें भी तो आना चाहिए। जी, हम ही ना पढ़ सके तो हम क्या सिखाएंगे? जैसे आपने कहा कि सोशल स्टडी और माशरतुल उलूम में जो फ़र्क है, हम उससे उर्दू में ये कहते हैं, सिंधी में आप ये कहते हो और इंग्लिश में कुछ और है, तो वही वाला बस फ़र्क है। हर कोई अपनी फील्ड में बहुत अच्छा होता है, बस शर्त ये कि उसे ये सब कुछ आता हो। लेकिन आपको एक्टिंग तो जरूर आती है, तो एक्टिंग हम आपसे अभी करवाएंगे। अगर आप माँ के किरदार में अभी हो और आपको डांटना हो, फॉर एग्जांपल आप मुझे ही डांट सकती हैं, मैं भी आपकी बहन बेटी की तरह ही लेकिन हूं, आप डांट मुझे डांटें। बताएंगे, डांट बताइए कि किस टाइप की है। मैं पढ़ती आपकी नहीं हूँ, क्या- वही एजुकेशन की बात हो रही है, मैं पढ़ती Education नहीं हूँ जी। देखो सबा, सबसे पहली बात, ये जो आपके हाथ में किताब है ना बेटा, ये किताब नहीं है, ये आपकी अपनी ज़िंदगी है, ठीक है? ये ज़िंदगी आप समझ रही हो, ये पढ़ो नहीं कि आप पढ़ रही हो। ये कैसे समझ लिया आपने कि इसने आपने याद किया 4 लाइन और अब कामयाब हो गई? नहीं मेरा बच्चा, इसे आप देखो, इसमें क्या कहा गया है, इसकी क्या लाइन्स हैं बेटा, उसको समझो। अगर आप उसको समझ लोगी, ये पढ़ाई आपके लिए मुश्किल नहीं है, ये ज़िंदगी आपकी अच्छी हो जाएगी, जैसे आप आम गुजारते हो। ये आपका डांटना है। एजुकेशन के हवाले से है ना, एजुकेशन के हवाले से। एजुकेशन में मैं डांट नहीं सकती, अगर वैसे डांटू ना, सबा लिमिट में रहो बेटा, हद पार करने की ज़रूरत नहीं है। आप मेरी औलाद हो, मेरी माँ बनने की कोशिश बिल्कुल मत करना। वाह, ये आपकी डांट है। ये डांट है। वो पढ़ाई की डांट थी, पढ़ाई तो मैं करवा ही नहीं सकती ना, पढ़ाई नहीं करवा से। सकती। अच्छा, कौन कौन से एक्टर हैं, एक्ट्रेसेस हैं जिनके साथ आपने काम किया अभी तक, और किस एक्टर के साथ शौक है काम करने का? मुझे नुमान एजाज के साथ बहुत माय फेवरेट, बहुत ज़्यादा शौक है उनके साथ करना। अदनान सिद्दीकी के साथ बहुत है, और अल्लाह ताला जन्नत नसीब करे। लेट तलत महमूद साहब, उनकी आवाज़ का एक अपना जादू था। मैं अगर बोलने का, मैं बेसिक पोइट्री भी करती हूँ टिकटॉक पे, अगर मैं देखूँ तो एक लेट मिस्टर ज़िया मोहिउद्दीन साहब और एक क्या नाम ले लिया आपने, ज़िया मोहिउद्दीन साहब लेट। मुझे बहुत इनकी आवाज़ अच्छी लगती थी, और मैं कहती हूँ कि अगर मैंने बोलने का हुनर कुछ सीखा या बोलते वक्त ठहरने का हुनर कुछ सीखा, तो मैंने इन 2 हस्तियों से सीखा। अनबीटेबल पर्सनालिटीज, बहुत क्लास के, अल्लाह ताला उन्हें जन्नत नसीब करे। आमीन, आमीन। बहुत अच्छी हमारे लिए, हम जैसे लोगों के लिए बहुत अच्छी मिसाल थे वो, और उनकी एक एक अल्फाज का जो ठहराव था, चुनाव तो बहुत दूर की बात है, जो ठहराव है उनकी आवाज़ों में, बात करते करते इस तरह रुकते हैं कि हमारी सांसें रुक जाती है कि अगला डायलॉग कब क्या आएगा, होगा, कब होगा, कब होगा। बहुत अच्छा लगता है। डॉक्यूमेंट्रीज हैं ज़िया मोहिउद्दीन साहब जो जेके डॉक्यूमेंट्रीज तमाम पर बुधी बहुत अच्छी। जब वो मुझे एक ही डॉक्यूमेंट्री मैंने बहुत गौर से सुनी है, जो मुहर्रम की डॉक्यूमेंट्रीज चलती हैं, स्पेशली 9 और 10 की, स्पेशली वो जो एक एक स्पेसिफिक वर्ड बताते हैं, बोलते हैं, तो आज तक वही लगता है कि हाँ ये हम वहाँ मौजूद हैं। जी जी, हम अपनी नज़रों से देख रहे हैं, मतलब वो हमारी रूह में समा जाते हैं उनके अल्फाज, कि यार अब इसके बाद हमें पता है कि ये अल्फाज आएगा, लेकिन फिर भी उनसे सुनना ज़्यादा ज़रूरी है। बिल्कुल, आपने सही कहा, आपने सही कहा। ईअं ज़िंदगी जा मरहला हूंदा आहिनि, ऐं कुझु न कुझु असीं सिखंदा आहियूं, कुझु न कुझु ॾिसंदा आहियूं, एक्टिविटीज़ बि ॾिसंदा आहियूं। जीअं असीं क्रिकेट जी अॼुकल्ह एक्टिविटीज़ ॾिसी रहिया आहियूं, PSL हली रहियो आहे, क्रिकेट हलंदी आहे, तव्हां बि हुन में एक्सपर्ट आहियो, अब्दुल जब्बार साहब, तव्हां मौजूदु आहियो, ऐं क्रिकेट जी ॻाल्हि न थिए, इहो पॉसिबल न आहे। सो
PSL में छा हली रहियो आहे, पहिरीं त इहो ॿुधायो। वॾी महिरबानी। हिकिड़ो त PSL पाण हली रही आहे जी, PSL पाण हली असली आहे त PSL पाण हली रही आहे जी छो जो गवर्नमेंट जेको फ़ैसिलो कयो न तेल बचायो जी त हाणे उहो तमाशान खे अचण कोन था ॾियनि। हाणे जॾहिं तमाशान खे गवर्नमेंट अचण ॾिए पोइ तेल कीअं बचे? जी सो उन करे PSL पाण हली रही आहे, तमाशे वञनि कोन था। ऐं ॿियो PSL में हिन वारे जेको सुठो थियो आहे त 2 नयूं टीमूं आयूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ी टीम हैदराबाद जी आहे, हिकिड़ी टीम रावलपिंडी जी आहे। माशाल्लाह। ऐं हैदराबाद जी टीम जेका हिन महिल ताईं परफॉर्मेंस ॾिनी आहे उहा ख़राबु रही आहे। 2 मैचूं खेॾिया आहिनि सही। ऐं ॿिन्हिनि में 2 हारायूं अथनि। मूंखे जेका हिते ख़ासि ॻाल्हि करणी आहे, जॾहिं असां ॻाल्हि कयूं था कराची, जी त असांजे ज़हन में सिंध कोन थी अचे, हिकिड़ी इंटरनेशनल सिनेरियो थो अचे। सही जॾहिं असां ॻाल्हि कयूं त हैदराबाद, असांखे डायरेक्ट सिंध जो सिनेरियो ज़हन में थो अचे। ऐं उन टीम में हैदराबाद वारनि को बि सिंधी रांदीगर न खयो, जंहिंमें 2 असां वटि वॾा नाला आहिनि। हिकिड़ो शाहनवाज़ ॾाहणी आहे, ॿियो नालो असां वटि ज़ाहिद महमूद जो आहे। ॾाहणी खे वरी बि पेशावर ज़ल्मी टीम में खयो आहे ऐं मूंखे नथो लॻे त हू पेशावर ज़ल्मी में का 11 में जॻह ठाहे छॾे। छो जो पेशावर ज़ल्मी पहिरां प्लेयर खयां, पंहिंजो हिकिड़ो खाको ठाहे छॾियो। जी। हाणे हिन खे भर्ती में खयूं त मौक़ो मिलंदुसि, असांजी दुआ आहे। ॿिए तरफ़ ज़ाहिद महमूद हिकिड़ो, मां उन खे चवंदो आहियां दादू जो शहज़ादो। अच्छा। ऐं उहो माण्हू जंहिंखे 4 टेस्ट खेॾिया आहिनि, हिकिड़ो T20 खेॾियो जंहिंमें 3 विकेटूं अथई, 4 वनडे खेॾियो आहे उन में विकेटूं अथई। ऐं अहिड़े हीरो बॉलर खे जेको गूगली जो एक्सपर्ट आहे, अॼुकल्ह बैटिंग सुठी करे थो, फील्डिंग सुठी कंदो आहे, उनखे हैदराबाद वारनि मुंतखिब न कयो, चूंड न कई। सही। त इहा ॻाल्हि असां लाइ ॾाढी हैरत वारी आहे त जॾहिं मां ॻाल्हि कई, जॾहिं हैदराबाद जो लफ़्ज़ ईंदो आहे सिंध जो लफ़्ज़ ज़हन में अची वेंदो आहे। उते को सिंधी प्लेयर न हुजे, ज़ाहिद महमूद जहिड़ो प्लेयर न हुजे, त मां हाणे बि जेकॾहिं हैदराबाद जी जेका इंतिज़ामिया आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थी त मां हुननि जूं 2 मैचूं ॾिठियूं आहिनि ऐं उन्हनि 2 मैचुनि में हुननि जी जेका कारकर्दगी रही आहे, बैटिंग में बि ख़राबु रही, बॉलिंग में बि ख़राबु रही। त छो अञा बि तव्हां ज़ाहिद महमूद जहिड़े बॉलर खे मौक़ो ॾेई पंहिंजी बॉलिंग खे मज़बूत छो नथा कयो? छो जो हिन वक़्तु तव्हां ॾिसो त PSL में स्पिनर जेके आहिनि उहे काफ़ी सुठी बॉलिंग कनि पिया। ऐं ज़ाहिद महमूद हिकिड़ो गूगली बॉलर आहे ऐं जेको गूगली बॉलर हूंदो आहे उनखे हमेशह मिस्ट्री बॉलर चइबो आहे। माना अहिड़ो जंहिंजे जेको लिकल हुजे, जेको ज़ाहिर न हुजे, जेको कंहिं वक़्तु अहिड़ो बॉल ॾिए त विकेट मिलण में देरि न थिए। त मां सम्झां थो त हिते ज़ाहिद महमूद सां ज़्यादती थी आहे, उनखे हैदराबाद वारनि खे ज़रूरु खणणु खपे आहे। ऐं हाणे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे हिन आवाज़ TV चैनल ज़रिए त ज़ाहिद महमूद खे हैदराबाद जी टीम जो हिसो बणायो वञे ऐं ॾाहणी खे बि मौक़ो ॾिनो वञे। छो ॾिनो वञे? मां ईअं नथो चाहियां त सिंधियुनि जे करे मौक़ो मिले। ॾाहणी डोमेस्टिक क्रिकेट में शानदार परफॉर्मेंस ॾिनी आहे ऐं ज़ाहिद महमूद जेके रमज़ान शरीफ़ में असां T20 जो इंटरनेशनल जेको नेशनल T20 थियो उन में शानदार बॉलिंग कई आहे, ॾाहणी बि ज़बरदस्त बॉलिंग कई आहे। त पोइ आख़िरकार जेके सुठी बॉलिंग कनि था उन्हनि खे मौक़ो छो नथो मिले? मां कॾहिं बि लिसानी सोच जो माण्हू न आहियां। मूंखे 24 साल आहे, मां कराची में पढ़ायां थो ऐं मां उस्तादु आहियां ऐं मां चवंदा त उस्तादु कॾहिं बि लिसानी सोच जो थी नथो सघे। जॾहिं उस्तादु लिसानी सोच जो थियो त उहो उस्तादु कोन्हे को। पर असांजा जेके हेतिरा सुठा रांदीगर आहिनि, जेके शानदार रांदीगर आहिनि, उन्हनि खे घटि में घटि एतिरो हुननि जो हक़ु ठहे थो त उनखे हैदराबाद ऐं कराची जी टीमुनि में मौक़ो मिलणु खपे ऐं उन्हनि खे उन में शामिलु करणु खपे। त मां हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदुसि त ज़ाहिद महमूद खे हैदराबाद वारा शामिलु कयो ऐं न रुॻो शामिलु कयो बल्कि हुनखे तव्हां पंहिंजे हथियार जे तौर ते शामिलु कयो त जीअं हू तव्हांजे खे खटराए ऐं तव्हांजी परफॉर्मेंस अहिड़ी थिए जेका कंहिं ते ज़ाहिर करे सघो त असांजी टीम हेतिरा मैच खटे। तव्हां 2 मैच खटिया आहिनि, 2 खेॾिया आहिनि, 2 हारिया आहिनि ऐं 2 बुरी तरह सां हारिया आहिनि। 2 बुरी तरह से। वैसे भी हमें जीतने की उम्मीद तो होती कम है। साहिबा क्या कहेंगी? आप क्रिकेट देखती हैं? हाँ जी, देखती हूँ, लेकिन अब थोड़ा सा कम हो गया है क्योंकि बात वही आपकी वाली है कि हम हर किसी से जीत जाते हैं। मतलब मुझे समझ नहीं आता, हम अल्हम्दुलिल्लाह अपनी इतनी बेहतरीन परफॉर्मेंस देते हैं
लेकिन इंडिया के सामने आके हमें क्या हो जाता है, हमारे कौन से रोजे शुरू हो जाते हैं जो हम खेल नहीं पाते। और वहां जाके भी हमने बिरयानियां खा ली और वहां पेट फुला समझ ही दिए नहीं अपने, आती और हमारी। हम हार के आ गए कसम से। और मैं आपकी बात बहुत अच्छे तरीके से जो है आपकी आवाज़ को आगे चलाऊंगी आवाज़ चैनल के थ्रू कि बिल्कुल अगर टैलेंट है हमारे लोगों में, चाहे वो सिंध का हो, चाहे कराची से हो, चाहे दादू से हो या इस्लामाबाद से हो, वो हमारा एक मुल्क है, असासा है हमारे हमारा। मुल्क के एक वो शहर है, खूबसूरत है। और अगर हम ही लोग हमारे बच्चों को आगे नहीं बढ़ने देंगे, उन्हें हम मोटिवेट नहीं करेंगे, जबकि वो माशाल्लाह से बेहतरीन है, जी जी दिखा रहे हैं, आप भी देख रहे हैं, तो फिर आपकी बात बिल्कुल जो है बजा है। शिकायत आपकी बहुत अच्छी है कि क्यों नहीं लेते। बाज़ाहिर एक जाहिद महमूद या अज़हर महमूद या कोई भी ऐसा नाम नहीं है, मेन है हमारे मुल्क का टैलेंट, हमारे शहर का टैलेंट। अगर हम अपने बच्चों को चांस, हम अपने लोगों को चांस नहीं देते तो बाहर की टीम नहीं बुलाएगी। अच्छा, बाहर की जो टीम्स हैं साइमा साहिबा, अब्दुल जब्बार साहब, मां खोर सारी टीम्स ॾिठियूं आहिनि जिनमें मुसलमान बि आहिनि, क्रिश्चियन बि आहिनि, हिंदू बि आहिनि, सब मिली करे सब मिलके अपने एक मुल्क के लिए काम कर रहे हैं। यूनिटी देखें आप, और आप कितनी ये देख अच्छी लो है ना, हमारे जो मुल्क है बराबर पड़ोसी मुल्क, भारत की ही बात कर लें, अजहर महमूद थे उसमें, मुरलीधरन थे उसमें, अच्छा इसके अलावा ज़हीर अब्बास थे। अच्छा हम अपने मुल्क में देख लें, अब माशाल्लाह मोहम्मद यूसुफ है, पहले यूसुफ योहाना थे। तो आज यूनिटी कहाँ है हमारी? आज हम में वो चीज़ें क्यों नहीं है? ये पहले भी तो हमारी जब्बार साहब से जरूर पूछेंगे। साइमा वही ना, हमारी टीवी है ना पूरी। मुझे मौका देंगे तो मैं बोलूंगा। अच्छा, मैं आपको मौका जरूर दूंगी। अभी क्रिकेट की बात चली है, सो अब्दुल जब्बार साहब का सवाल कंदासीं, पर नंढड़ो ब्रेक था वठूं नाज़रीन, मजबूरी है ब्रेक वठणो आहे। जी नाज़रीन, हिकु बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असां जूं ॻाल्हियूं हलनि पियूं क्रिकेट जे हवाले सां। PSL हली रही आहे, पर कारकर्दगी असांखे रांदीगरनि जी उहा नज़र न पई अचे जेका हुजणु खपे, ऐं अनफॉर्चुनेटली हमेशह जीअं असीं मायूस ई थियूं पिया। अब्दुल जब्बार साहब, ये जेकी यूनिटी जी असीं ॻाल्हि कयूं पिया ब्रेक ते वञण खां पहिरीं, असांजे क्रिकेटर्स में हिन वक़्तु यूनिटी छो न आहे? ही टंग आहे न, जी असांजे मुल्क में टंग छिकण जो वॾो रवाज आहे। पेर कढण जो, ॿियनि जा पेर कढणा आहिनि। सही बात है। बाबर आज़म हिकु वर्ल्ड क्लास प्लेयर आहे ऐं उन टीम खे हिकु बहितर अंदाज़ सां वठी हलियो पिए, ऐं उन सां गॾु रिज़वान ओपनिंग कई पिए। त अचे छिती तनक़ीद शुरू थी त बाबा इहे ई पाण बैटिंग कनि था, पुठियनि खे कुझु कोन थो मिले, बिलाख़िर कढियो वियो, बिलाख़िर कप्तानी तां हटायो वियो, बिलाख़िर बाबर आज़म खे मायूस कयो वियो ऐं हद कई वई त हाणे हिकिड़े अहम तरीन मैच में उनखे ड्रॉप कयो वियो। ठीकु, बाबर आज़म जहिड़े बैट्समैन खे ड्रॉप करे तव्हां दुनिया में इहो पैगाम ॾिनो त तव्हां वटि को सुठो रांदीगर आहे ई कोन। हाणे असांजी टीम खटे छो कोन थी? पहिरियां त जेका मैडम ॻाल्हि की इंडिया, ॾिसो इंडिया जी टीम में जेके प्लेयर आहिनि उहे बग़ैर कंहिं शक जे पाकिस्तान जे प्लेयरनि खां टैलेंट में घणा मथां आहिनि। हाणे छो आहिनि मथां? उते जेका सिलेक्शन थिए थी न, उहा थिए थी मेरिट ते, ऐं पाकिस्तान में जेका सिलेक्शन थिए थी उन में मेरिट जी खोट आहे। असां वटि जेका हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे न, पर्ची कल्चर। मां इस्लाहुद्दीन जेको हॉकी जो वॾो प्लेयर आहे, उनखे आर्ट्स काउंसिल में ॿुधो, हुन चयो अॼु बि हॉकी मां पर्ची ख़तमु कयो तव्हां वर्ल्ड कप खटींदव, ऐं ईअं ई थियो। तव्हांखे मां ॿुधायांव त हॉकी जो जेको वर्ल्ड कप में हिन वारे टीम मेरिट ते खयूं, ऐं पाकिस्तान फाइनल में पहुची हॉकी जे वर्ल्ड कप लाइ क्वालिफाई कयो आहे। ऐं हाणे अगस्त जे महीने में उनखे लकीली पूल अहिड़ो मिलियो आहे जेको निस्बतन कमज़ोर आहे, मतिलबु चोथों नंबर, 8हों नंबर, 12हों नंबर, 16हों नंबर। पाकिस्तान छाकाणि त 12हों नंबर आहे त उनखे चोथों, 8हों, 12हों ऐं 16 में टीम मिली आहे। इन में मतिलबु 16 नंबर खे त मारींदो, बाक़ी जेकॾहिं 8 ऐं 12 मां कंहिंखे 8 ऐं 4 में मारे विधई त सेमीफाइनल में अॻे राउंड में पहुची वेंदो। हाणे क्रिकेट में साॻी सूरत हाल आहे त क्रिकेट में जेका सिलेक्शन थिए थी उन में मंज़ूर नज़र जेके रांदीगर आहिनि
उन्हनि खे बार बार मौक़ो ॾिनो वञे थो ऐं जेके टैलेंटेड प्लेयर आहिनि जेकॾहिं कंहिं बि सबब जे करे सुठी रांदि हिकु अधु मैच में नथा खेॾी सघनि त उन्हनि खे साइड करे, जहिड़ो मिसाल तव्हां साहिबज़ादा फरहान जो वठो, ज़बरदस्त रांदि पियो खेॾे, हिकिड़ी मैच न खेॾे, अॻी मैच में ड्रॉप करे छॾियोसि। उनजे मुक़ाबले में खोड़ प्लेयर आहिनि जेके मुसलसिल ख़राबु कारकर्दगी ॾेखारनि था, उनजे बावजूदि बि टीम में आहिनि। हिकिड़ो इहो सबबु आहे असां वटि जेका सिलेक्शन आहे, हाणे तव्हां असांजे T20 जे कप्तान जो ई मिसाल वठो जी, न बॉलिंग करे, न बैटिंग करे, न कप्तानी करे, न फील्डिंग उहो टीम जो कप्तान आहे, फील्डिंग सुठी कंदो आहे, अच्छा फील्डिंग सुठी फील्डिंग कंदा है, फील्डिंग सुठी कंदो आहे, कुछ तो करते हैं, फील्डिंग सुठी कंदो आहे, उहो टीम जो फीस लेके। कप्तान आहे। हाणे T20 में हुनखे कंहिं टीम कप्तान न कयो आहे। हाणे इन मां सोचो PSL में हू कंहिं टीम जो कप्तान कोन्हे, नेशनल T20 में हू कप्तान, हाणे हिन महिल बि जेके 2 मैच खेॾियो आहे न उन्हनि में कुझु कोन्ह कयो अथसि। तव्हां उन्हनि प्लेयरनि खे खणो जेके परफॉर्म कनि था ऐं जेको परफॉर्म नथो करे उनखे ॿार, हाणे त कप्तान ई उहो कयो आहे जेको परफॉर्म नथो करे, माना हिकिड़ो माण्हू जॻह बि सीड़ाए वेठो आहे, कप्तानी जी जॻह, प्लेयर जी जॻह, करे बि कुझु कोन्ह थो। त हिकिड़ी ॻाल्हि इहा त तव्हां मेरिट कयो, मेरिट खां पोइ जेको कप्तान तव्हां कयो ऐं कोच कयो उन्हनि खे आज़ादी ॾियो त हू पंहिंजी हिकिड़ी टीम कॉम्बिनेशन ठाहिनि। तव्हां इमरान ख़ान ते अचो, मां पंहिंजी जेका क्रिकेट मां 1982 खां वठी क्रिकेट ॾिसंदो आहियां, 1982 खां वठी इमरान ख़ान जहिड़ो दिलेर कप्तान ऐं ख़ुशनसीब कप्तान ऐं मामला फ़हम कप्तान मां को ॾिठो ई कोन्हे। हू मौक़े महल ते रांदीगरनि खे मोकिले छॾींदो हो, उहे बॉलिंग बि करे वेंदा हुआ, बैटिंग बि करे वेंदा हुआ। हाणे असां वटि जेके मौजूदु कप्तान आहिनि उन्हनि वीचारनि जी हले ई कोन थी, कोच वेठो टीम खे हलाए। कोच जो कहिड़ो कमु आहे? कोच जो कमु आहे त ॿाहिरि वेहे न, कोच जो कमु आहे 11 सिलेक्ट करे ॾिनी। हाणे अंदरि जेकॾहिं ज़रूरत पवे त सीनियर जेके रांदीगर आहिनि न उन्हनि खां मशवरो वठिजे, बजाए जे कोच पैगाम थो मोकिले। हाणे ग्राउंड में प्लेयर बि ठहनि, कोच ॿाहिरि वेठो आहे, ॿाहिरि जो दिमाग़ ऐं जेको अंदरि जो जेकी सूरत हाल आहे उहा अलॻि अलॻि आहे। सो टीं ॻाल्हि इहा आहे त कप्तान खे हिकिड़ो, पहिरीं ॻाल्हि त कप्तान सुठो कजे, चाहे T20 जो हुजे, वनडे जो हुजे, कप्तान सुठो कजे जंहिंखे पंहिंजी टीम में जॻह पकी हुजे। तव्हांखे मां हिकिड़ी हैरत जी ॻाल्हि ॿुधायो, विजय कुमार सूर्या शायदि नालो अथसि, जंहिं हाणे T20 जो वर्ल्ड कप खटियो आहे, उन खे टीम में कढण जी तयारी थी चुकी आहे, त हुन परफॉर्मेंस सुठी ॾिनी आहे। असांखे अहिड़ो कप्तान कोन थो खपे जेको रुॻो टीम जे करे कप्तान हुजे ऐं वर्ल्ड कप खटे, ऐं जेका शायदि अॻी T20 जी सीरीज़ ईंदी त उन में इन खे कप्तानी था हटाइनि था। हाणे केॾी सोचण जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं ईअं थी थो वञे, तव्हां रोहित शर्मा जो मिसाल वठो, कोहली जो वठो, उन्हनि खे T20 में विहारे छॾियो न, उन्हनि खे विहारे छॾियो न, T20 में कोन खयूं। हाणे जेको वर्ल्ड कप खटियो आहे जंहिं माण्हू जेको कप्तान हुयो, उहो शायदि जेको मीडिया मां मूंखे ख़बर पई आहे त कोच चयो आहे बाबा हे असांजे कम जो कोन्हे, हे परफॉर्म कोन थो करे। परफॉर्मेंस बेस्ड पॉलिसी आहे, जेको प्लेयर परफॉर्म करे उनखे मौक़ो ॾियो, जेको डोमेस्टिक में परफॉर्म करे उनखे इंटरनेशनल क्रिकेट में मौक़ो ॾियो, ऐं जेको इंटरनेशनल क्रिकेट में परफॉर्म करे उनखे वरी वरी मौक़ो ॾियो। सवाइ हिकिड़ो साहिबज़ादा फरहान आहे जंहिंखे मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो रांदीगर लॻे थो, शाहीन बि सुठो आहे, पर उन जे मथां प्रेशर बि अची थो वञे। ऐं बाबर आज़म खे एतिरो त वीचारे खे डिप्रेस करे छॾियो अथनि, एतिरी त सोशल मीडिया ते तनक़ीद थी आहे, न पाण न कयो आहे, पाण न कयो आहे। उन खे बेसिकली हिकिड़ी लाबी हुई जेका हुनखे बतौर स्टार क़बूल करण लाइ तयारु कोन हुई। पोइ उन्हनि खे अहिड़ी बोर्ड में पॉलिसीज़ अची वियूं जंहिंजे करे हू पोइ हिते कंदा विया हुनखे। ऐं जॾहिं तव्हां कंहिंजी बि टंग छिकींदव न त पोइ हिते ईंदो, ऐं जॾहिं हू ख़ासि तौर ते मेंटली कमज़ोर थींदो त पोइ संभालणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। इहो त तव्हां सही चयो। साइमा साहिबा क्या कहेंगी? अब्दुल जब्बार साहब की टोटली बात का सिर्फ एक पॉइंट जी, जो सबसे पहले उन्होंने कहा, टांग खींचना जी। हम बर्दाश्त नहीं कर सकते कि आप इतना अच्छा बोल रही हैं, हम बर्दाश्त नहीं कर सकते कि आप अच्छा बोलने के बाद अपने लोगों को अपना ग्रोविदा बना रही हैं। बर्दाश्त नहीं होगा एज अ होस्ट, मुझे आप बर्दाश्त नहीं होंगी कि आप इतने अच्छे रैंकिंग ले रही हैं, तो ये हमारी मिस्टेक है। अच्छा, ये क्या ड्रामों में भी होता है पर्ची या परफॉर्मेंस? किस बेस पे ज्यादा मिलता है काम? बहुत ज्यादा चलेंगे ना सब, आप बहुत आगे खुल जाएंगे जी। ये अब्दुल जब्बार साहब जी का हौसला है, अल्हम्दुलिल्लाह। सुनना चाहूंगी मैं आपसे। ये हर चीज है, हर जगह है।
ये हमारी एक जेलिसी, एक हम किसी की कामयाबी को बर्दाश्त नहीं कर सकते, किसी को खुश होता हम नहीं देख सकते, हम ही हम हैं, मैं ही क्यों ना, आप क्यों हैं, ये चीज़ें हैं, ये हर जगह है। टांग खींच लेना, किसी के लिए जेलिसी कर लेना, आपको अच्छा रोल मिलेगा तो मैं अपना फ़ोन करूँगी, भाई ये मुझे मिलना चाहिए, इसकी अच्छी रैंकिंग है, ये नहीं देख रही कि मैं उसमें आ भी सकूँगी कि नहीं, मैं वो कर भी पाऊँगी कि नहीं। जी। एक एज डिफरेंस होता है जी। अब मैं कहूँ कि नहीं मैं 22 साल की लड़की वाला ही कैरेक्टर करूँ तो मुझे मिल तो जाएगा, लेकिन क्या वो मेरे लायक है, ये सोचने की सलाहियत मेरे पास नहीं, क्योंकि मुझे जेलिसी है फ़िलहाल। तो हम टांग खींचने में ना हम सबसे बेस्ट हैं, सबसे बेस्ट है। आपने तो बहुत अच्छी बात करके और वही फुल स्टॉप लगा दिया। ऐसे हो नहीं सकता कि मैं आपको ऐसे छोड़ और बताएं। अपनी फील्ड के बारे में हर कोई अच्छा ये जो तोप का रुख है ना वो वही सही लग रहा है, क्योंकि वो एजुकेशन डिपार्टमेंट से है तो वो सब कुछ बोल सकते। जी जी, लेकिन हम भी मीडिया पर्सन हैं, हम भी सब कुछ बोल सकते हैं भाई। अल्हम्दुलिल्लाह हर किसी को हक है अपना सब कुछ बताने का, बोलने का। सच्चाई आज के दौर में कहाँ हजम हो रही है सबा, सबसे बड़ी बात ये। अच्छा, खानदान में क्या प्रीव्यू मिलता है आपको कि आप एक एक्ट्रेस हैं और माशाल्लाह इतना अच्छा काम कर रही हैं? बहुत अच्छा मिलता है और मैं लकी हूँ अल्हम्दुलिल्लाह। पता है सबसे पहले बात कि जब हम किसी भी फील्ड में कामयाब होते हैं ना, मेल तो अल्हम्दुलिल्लाह है, लेकिन हम स्पेशली फ़ीमेल की बात करूँगी कि रब का शुक्र है कि अगर वो टैलेंट हमें दे रहा है तो माँ बाप के बाद अगर आपको कामयाब होने में कोई सपोर्ट करता है वो आपका लाइफ पार्टनर है। जी। और मैं कहती हूँ अल्हम्दुलिल्लाह मैं बहुत लकी हूँ कि जब भी मैं कोई काम करती हूँ तो मेरे हस्बैंड कहते हैं टेंशन नॉट, मैं पीछे हूँ। वाह वाह। तो मुझे बिल्कुल नहीं होता, मैं सुबह 7 बजे निकल रही हूँ या वापसी मेरी 1 बजे हो रही है, वो मैनेज कर लेते हैं अल्हम्दुलिल्लाह। और मेरी फैमिली में अगर मेरी जितनी रेपो है, मैं कहती हूँ मेरे हस्बैंड की वजह से, कि वो कहते हैं नहीं यार शौक है इसका, उसको टैलेंट दिया अल्लाह ने तो करने दो। मैं वाहिद वो शख्स हूँ मदर इन लॉ की फैमिली से या अपनी फैमिली से कि मैं यहाँ बैठी हूँ। बेहतरीन, अल्हम्दुलिल्लाह। तो शुक्र है अल्हम्दुलिल्लाह कि रब की ज़ात के बाद फैमिली मुझे वो मिली है, चाहे बच्ची हो या बेसिक मेरे हस्बैंड, वो कहते हैं टेंशन नॉट। अच्छा, तो फिर घर का मैनेजमेंट कैसे देखती हैं? कुछ खाना बनाना होता है, कुछ पकाना होता है, स्पेशली किसी को खुश करना होता है। संडे, जी संडे बेसिक संडे आप यकीन करो सबा मैं कोई काम नहीं लेती। हाँ अगर मेरी कंटिन्यूटी है या पहले से कमिटमेंट है तो वो एक बात अलग हो जाती है, तो मैं सैटरडे उनको ऐसा ट्रीट दे देती हूँ, फैमिली को, बच्चों को बाहर ले गई, बाहर से मिल गया, तो वो दूसरे दिन का टेंशन मेरा नहीं होता, ये होता है। लेकिन अगर संडे में घर में हूँ तो सुबह नाश्ता फरमाइशी चल रहा होता है, लेट उठते हैं, फिर दोपहर में जो इनकी फरमाइश हो वो चल जाती है, फिर शाम में जो इनका डिसाइड करता है वो हो जाता है, तो बच्चे भी खुश रहते हैं, हम भी खुश रहते हैं। संडे वाले दिन मैं कहती हूँ सिर्फ मेरा फैमिली डे है, मैं कोई काम नहीं करती। बेहतरीन। अच्छा, एक तो होता है फैमिली डे और एक होता है सिर्फ अपने लिए। हाँ, सिर्फ अपने लिए टाइम निकालना कितना ज़रूरी है ऐं छो ज़रूरी है अब्दुल जब्बार साहब? पंहिंजे पाण खे टाइम ॾियणु, पंहिंजे पाण सां ॻाल्हाइणु ज़रूरी त घणो आहे, पर एतिरो टाइम आहे कोन जो आहे। पंहिंजे लाइ टाइम हुजे। ॾिसो जीअं साहिमा साहिबा चयो न संडे, हाणे मां जेको पढ़ाइण जो शेड्यूल वरितो आहे कंहिं प्राइवेट यूनिवर्सिटी में, छंछर ते 3 बजे खां वठी 6 बजे ताईं लाॻीतो, वरी 6 खां वठी 7:30, वरी संडे ते हिकिड़ो त तय थियो आहे 2 बजे खां वठी 3:30। उन खां पहिरियां ॾिसूं था को सब्जेक्ट जेकॾहिं हुननि खे माण्हू नथो मिले त मथां मिले। सो हीउ जेको अॼु जो दौरु आहे न, इहो मुआशी दौरु आहे। जी। इन में ॾोकड़ खपनि था, ऐं ॾोकड़ बि ईअं खपनि था जीअं पाणी थो खपे, मानी न पाणी। तव्हां पाणी पीअंदा वञो, यानी कि वक्ती तौर ते असीं मानी खाईंदा पर पाणी त हर वक्त जी ज़रूरत है। हा, ॾोकड़ पाणी वांगुरु खपे थो। बेहतरीन मिसाल दी आपने। जेकी शयूं आहिनि न उहे महांगियूं आहिनि, ऐं ॿियो जेको मसइलो आहे तव्हांखे शयूं सुठियूं खपनि थियूं। असुल अॻे ख़बर छा हूंदो, अॻे शइ खपंदी हुई, तव्हां कपिड़ा पाइणा आहिनि, बसि कपिड़ा पाइणा आहिनि, सुठा कपिड़ा न आहिनि पाइणा अॻे। हाणे सुठा कपिड़ा पाइणा आहिनि, सुठा जूता पाइणा आहिनि, सुठी घड़ी पाइणी आहे,
हाणे सी तव्हां सभु सुठनि मुंहिंजे जे इशारा करे लाइ रहिया आहियो। सुठे लाइ हाणे ॾोकड़ खपनि, जी उहे ॾोकड़ कमाइबा जी बिल्कुलु। ऐं मर्द कमाईंदो। ॾिसो न, जेका औरत कमाए थी उहा मर्द ते थोरो करे थी। कमाइण औरत जी ज़िमेदारी कान्हे, नहीं, न इस्लाम में न मुआशरत में। कमाइण मर्द जी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं का औरत कमाए मर्द खे ॾिए थी या घर में ख़र्च करे थी त उहा चाहे भेण हुजे चाहे ज़ाल हुजे, उहा उन जी आहे महिरबानी। कमाइण बुनियादी तौर ते मर्द जी ज़िमेदारी आहे। हाणे जॾहिं मर्द कमाईंदो बि सही, ऐं ॿियो जेको मर्द लाइ ॾुखियो ख़बर थो कमु कहिड़ो आहे, जी सभिनी खे ख़ुशि करिणो आहे। माउ खे बि ख़ुशि करिणो आहे, पीउ खे बि ख़ुशि करिणो आहे, ज़ाल खे त ख़ुशि करिणो ई करिणो आहे। इहा तव्हांजे लाइ जंग न आहे वॾी? उन खां सवाइ औलाद ये खे बड़ी जंग है। औलाद खे ख़ुशि करिणो आहे। जी। उन सां गॾु तव्हां सां सलाड़ियल भेणियूं आहिनि, भाणेजियूं आहिनि, भाइटियूं तव्हां हिन आहिनि, में हिकिड़ी ॿी बि शइ ऐड सौट कयो न, मासात आहिनि। पंहिंजे लाइ तव्हां हिकिड़ी ॿी बि शइ ऐड कयो। तव्हां टीचर आहियो, स्टूडेंट्स खे बि ख़ुशि करिणो स्टूडेंट्स आहे। खे बि ख़ुशि ख़ाली स्टूडेंट्स खे न, उन्हनि जेके जे गॾु पेरेंट्स गॾु कमु कनि था, प्रिंसिपल आहे, हेड आहिनि, उन्हनि खे बि ख़ुशि करिणो आहे। यानी कि टीचर जे मथां तमामु वॾी जिम्मेदारी। वॾी ज़िमेदारी आहे वही न। कहा, टीचरों के सर पे ताज होना चाहिए। आपने सही कहा था, बिल्कुल। तव्हांजो जेकॾहिं साथी बि तव्हां खां नाराज़ आहे त तव्हां गुज़रंदो वञो, बूथ ख़राबु हूंदो, तव्हांखे ॻाल्हि कोन वणंदी। तव्हांजो प्रिंसिपल तव्हां खां हेड मास्टर ख़ुशि कोन्हे त तव्हांखे किने मुंहं सां ॾिसंदो त बि ॻाल्हि कोन वणंदी। त सभिनी खे ख़ुशि करिणो आहे। हाणे उन ख़ुशि करण में कमु बि करिणो आहे। वॾी ॻाल्हि इहा त कमु बि करिणो आहे। ऐं असां टीचर्स लाइ त क्वालिटी कमु खपे। बिल्कुल, मां क्वालिटी ते कंप्रोमाइज़ मां न अॼु आहे। तव्हांखे सुठो पढ़ायो, जी तव्हां वाह वाह कई, ॿिए ॾींहुं मां मज़ो न कयो, तव्हां चवंदो साईं जो ताली कोन्हे को। हाँ सही। हाणे माना पढ़ाइणो बि आहे ऐं रोज़ बि पढ़ाइणो आहे ऐं रोज़ सुठो पढ़ाइणो आहे। बेहतरीन ॻाल्हि कई तव्हां, यानी कि सभिनी खे ख़ुशि करिणो आहे, असांखे बि कमर्शियल्स खे ख़ुशि करिणो आहे। सो हाँ, लेते हैं छोटा सा बिल्कुल। ब्रेक। नाज़रीन, वठूं था नंढड़ो ब्रेक, वरी वापसि था अचूं मॉर्निंग विथ आवाज़ में। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। नाज़रीन, असां वटि वक़्तु थोरो बचियो आहे। ॻाल्हियूं त वरी खोड़ सारियूं आहिनि, छो त महिमान जॾहिं असांजा मज़ेदार हुजनि, ॻाल्हाइणा हुजनि ऐं ऑल राउंडर हुजनि त पोइ दिलि कंदो आहे त असांजो वक़्तु ख़त्म न थिए। ऐसे ही हमारे आजकल के जो हालात हम देख रहे हैं, कुछ मुल्कों में कशीदगी चल रही है और हमारा मुल्क भी उसकी लपेट में कुछ तो आ रहा है साइमा साहिबा, और फिर उसके ऊपर हमारे काम का प्रेशर भी है, लेकिन काम पर भी असर पड़ रहा है। क्या देख रही हैं, हम कहाँ जा रहे हैं, हालात कहाँ जा रहे हैं? देखिए, सबसे बड़ी बात पता है क्या, मैंने पहले कहा था कि अपने आप को मुतमईन करना। हमारे यहाँ पता है क्या, एक छोटी सी बात होती है ना जी, अब वो सोशल मीडिया के ज़रिए अच्छी तरीके से भी आती है और बुरी तरीके से भी आती है। अब जो अच्छी चीज़ें हैं ना जी, हम उसे सेव कर लेते हैं, मसला ये है। बुरी चीज़ें सरेआम घूम रही हैं। अब ये इसी हम बाकी चीज़ों को तो छोड़े, छोटी सी मिसाल दे दूँ, हमारे जो है ये स्मार्ट लॉकडाउन की। अब स्मार्ट लॉकडाउन का एक नाम आया है सबा, कोई कह रहा है 20 दिन का लगेगा, ठीक है, कोई कह रहा है स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीज़ बंद हो जाएंगे, किसी के कहने से ये सुनने में आ रहा है हमें कि सिर्फ सैटरडे संडे लगेगा। तो मतलब अब एक ही चीज़ की 3-3 डेफिनेशन है, अब उसको कहाँ गिनते फिरे हम जी। उसे कौन से वाले को ऊपर रखे, 20 वाले को, सैटरडे संडे वाले को या स्कूल को। मदर्स के लिए ये टेंशन है कि अभी बच्चों की एग्जाम्स ख़त्म हुए, नई क्लासेस शुरू हुए, नए कोर्स है, अगर इनको 20 दिन का गैप मिलता है फिर उनका काम ख़त्म होता है। अच्छा, इसके अलावा जो काम वाले लोग हैं वो परेशान हैं कि हमें 2 दिन का गैप मिलता है तो हमारे लिए टेंशन है। जो सेठ हैं वो कहते हैं आगे हमें देने के लिए नहीं है। मतलब ये चीज़ें देखी जाए तो फिर हम कहाँ हैं, हम वही खड़े हो जाते हैं सड़क पे जी, हम कहीं नहीं आते, क्योंकि हमारे यहाँ जो अफवाहों की सरगर्मी है ना वो बहुत तेज़ी से फैलती है। सदाकत कहीं नहीं होती, छोटी सी होती है, और बात हमारे पास वो आ जाती है कि हम नेगेटिव ही चले जाते हैं। तो आजकल हमारे पास ना पॉजिटिव होने की जगह नेगेटिव थिंकिंग ज़्यादा है, नेगेटिविटी बहुत ज़्यादा हो गई है। बहुत ज़्यादा। अब्दुल जब्बार साहब, जीअं स्मार्ट लॉकडाउन जी हिननि ॻाल्हि कई, उन खां पोइ पेट्रोल महांगो आहे, असांखे एजुकेशन बि हलाइणी आहे, असांखे पंहिंजे पाण खे बि हलाइणो आहे, छा पिया ॾिसो हालात केॾां पिया वञनि? हालात मां त जेका पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे उन जी तमामु घणी तारीफ़ कंदुसि। अच्छा, छो
ही जेको ईरान असांजो मुस्लमान मुल्क आहे, जी सऊदी अरब असांजो बरादर मुल्क आहे, उन सां गॾोगॾु अमेरिका खां असां चंबे खां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। पाकिस्तान उन जे बावजूदि जेका सफ़ारती कोशिशूं ऐं कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि, ईरान में शुक्रिया पाकिस्तान जा नारा बि था लॻनि, सऊदी अरब पाकिस्तान जी तारीफ़ थो करे, ट्रंप पाकिस्तान खे क़दुरु जी निगाह सां ॾिसे, या हाणे टियों ॾींहुं जेका चइनि वज़ीर ख़ारजा जी मीटिंग थी हुई जी, उहा सभु पाकिस्तान जी वॾी सफ़ारती कामयाबी आहे। हाणे असां वटि आहे छा त हिकिड़ी जेका वॾी तादाद में हिकिड़े सियासतदान जा हामी मौजूदु आहिनि, जिन खे इहे ख़ूबियूं नज़र नथियूं अचनि, छो जो हुननि जी जेका नज़र आहिनि उन ते उहो चश्मो चढ़ियल आहे, जंहिंजे करे उन्हनि खे इहो जेको सुठो आहे उहो नज़र नथो अचे। ॿी ॻाल्हि अहम ख़बर तूं कहिड़ी आहे, तव्हां होस्ट आहियो, प्रोग्राम तव्हां था हलायो, तव्हां कीअं था हलायो, मां केरु थींदो आहे तव्हांखे डायरेक्ट करण वारो। मुल्क हुकुमरान था हलाइनि, उहे सम्झनि था त हुननि खे कहिड़ा फ़ैसिला करणु खपनि। असां वटि छा थो थिए, जीअं ई को फ़ैसिलो कयो थो वञे त असां वटि वावेला शुरू थी वञे, ज़ुल्म थियो, हीअं थियो, बसि फ़ैसिलो थी वियो, फ़ैसिले खे अमल थियण जो, उन अमल खां पोइ जेकॾहिं का नुक़सानु थिए थो त वावेला त सम्झ में अचे, फ़ैसिले थियण सां ई वावेला शुरू, जीअं स्मार्ट लॉकडाउन, अञा त सिर्फ़ु स्मार्ट लॉकडाउन जी ॻाल्हि ॿोल आहे त उन ते हिकिड़ो हंगामो बर्पा थी वियो आहे ज़हननि में, सोशल मीडिया ते, ज़बान में। मां हिकिड़ी ॻाल्हि ते बिल्कुलु स्ट्रांगली बिलीव थो कयां, पूरो यकीन आहे त गवर्नमेंट उहो फ़ैसिलो कंदी जेको हुननि खे सही लॻंदो, छो जो हुकूमत उहे बि था हलाइनि, उहा हुननि खे ख़बर आहे त हुननि खे कहिड़ो फ़ैसिलो करणु खपे। हाणे असां त हुकूमत नथा हलायूं, असांखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो, हाणे असां छा था थियूं, असां हिकिड़ा वॾा बहितरीन जज थी था वञूं त बाबा हिननि ग़लति कयो आहे, करण जो हलण जो। उन खां पोइ कुझु मां तव्हांखे हिकिड़ी मुख़्तसर ॻाल्हि ॿुधायां, मां पहिरियों दफ़ो कंहिं तनज़ीम जो मेंबर चूंडियुसि। हाणे थियो छा जो असां अक्सर सां चूंडियासीं, जेको सदर चूंडियो, अक़लियत मां चूंडियो, माना सभु माण्हू मुंहिंजे लाइ न हुआ, मूंखे एतिरो सुञाण न पिया, मीटिंग वेठा पहिरें ॾींहुं ॻाल्हि था कनि त इन जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक आणियूं था। मां चयो अकुल जी ॻाल्हि कयो, हू अञा सदर हाणे चूंडियो आहे, कमु त करण जो हुअसि न, कमु न करे पोइ अदम एतमाद, सभु चुप थी विया, सभु मूंखां उमिरि में वॾा हुया, सभु सीनियर आहे। बाबा हिकिड़ो माण्हू जॾहिं चूंडिजी आयो आहे त उनखे कमु त करण जो न, कमु न करे पोइ तव्हां अदम एतमाद तहरीक आणियो। ईअं ई हुकूमत जेके फ़ैसिला करे थी, उनखे पेट्रोल हुकूमत महांगो कयो आहे, इन सां मूंखे इतफ़ाक़ कोन्हे, पर असांखे कहिड़ी ख़बर त हुननि इहो पेट्रोल कहिड़ी मजबूरी में महांगो कयो आहे। ग़लति फ़ैसिलो आहे, ख़राबु फ़ैसिलो आहे, ॾुखियो फ़ैसिलो आहे, तकलीफ़देह फ़ैसिलो आहे, पर जिन फ़ैसिलो कयो आहे उहे सम्झी सघनि था, ॼाणे सघनि था त हुननि इहो फ़ैसिलो छो कयो आहे। असांखे तनक़ीद जो हक़ु आहे, जीअं मां चयो मुंहिंजी नज़र में बि इहो फ़ैसिलो सुठो कोन्हे, ख़राबु फ़ैसिलो आहे, पर हुननि कयो आहे, उन्हनि जूं के मजबूरियूं हूंदियूं, उन्हनि मजबूरियुनि जी असांखे कहिड़ी ख़बर। हाणे असांखे करणु छा खपे, असांखे करणु खपे त असांखे हुकूमत ते एतमाद हुजणु खपे त हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी असांजे लाइ जे हक़ में कंदी, ऐं हुकूमत खे बि इहो खपे त जेको फ़ैसिलो करे उहो पंहिंजे भले जे बजाए अवाम जे भले लाइ फ़ैसिलो करे, त जीअं अवाम जो उन जे मथां एतमाद वधे, जो एतमाद हमारे अंदर रहा नहीं है ना। सबसे बड़ी बात सबा कि हम अवाम को ही तो एतमाद में नहीं लेते, हम अपना फैसला दे देते हैं। जैसे आपने कहा कि भाई फैसला दे दिया, अब देखें तो सही कि इसके नताइज क्या निकल रहे हैं, या तो पहले आप उसे खुद देखें कि अगर ये चीज़ हम करते हैं, एक दिन लगा के देख लें या एक दिन करके देख लें, तो आपको पता चले कि जी इसके नताइज क्या आ रहे हैं। आपने तो दे दिया, अब भाई आवाम बिखर पड़ी। अब वही समझ नहीं आता, आपकी बात बहुत बेहतरीन कि भाई उन्होंने किस सोच से पेट्रोल महंगा किया, जबकि यहाँ तो लोग कह रहे हैं भाई आपके पास मौजूद है, आपको तो मिल रहा है। अरे कहाँ मिल रहा है? ये अफवाहें, ये खबरें कहाँ से आ रही हैं? कौन से आपके पास वो ज़राए हैं? हमें भी तो पता चले कौन सी आपके पास वो दूरबीनें हैं जो आपको दूर से दिख रहा है कि जहाज़ आ रहा है और आप पेट्रोल महंगा कर रहे हैं। तो वही चीज़ है ना कि अफवाहें, हमने तो एक बात कही है, अभी काबीना में एक बात हुई है असेंबली में, ये कि हम सोच रहे हैं। अच्छा, सोच का भी लफ्ज़ है उसमें ऐड, यहाँ पे कहाँ निकला है, हमने बना दिया। नहीं, यहाँ तो सोच के, ये तो भाई ये तय हो गया।
अब ये कब से जारी होगा ये नहीं पता किसी को, पर हो गया बस, ये अमल है हमारे पास। तो एतमाद कहाँ से रहेगा हमारे पास, क्योंकि हमारे पास सब्र नहीं है। सबर नहीं है, बिल्कुल सही कहा। हमारे पास सबर भी नहीं है, शुक्र भी नहीं है, पता नहीं क्या बचा है हमारे हिकिड़े जुमिले जी पास। जी जी बुनियादी तौर ते असां बतौर शहरी जेतिरे ताईं गैर जानबदार सोच जो मुज़ाहिरो न कंदासूं, असां ख़बर कहिड़ी सोच था कयूं, मूंखे फ़लाणो लीडर पसंदि आहे, हाँ मूंखे फ़लाणो लीडर पसंदि कोन्हे, हाणे जेको पसंदि आहे उन जे लाइ जान ॾींदासूं, जेको पसंदि न आहे उन जी जान वठंदासीं। उसकी जान ले लेंगे। हाणे उहो ग़लति सही कमु करे थो त बि तनक़ीद कंदासीं। मां तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव, ॻाल्हि निकिती आहे, मां पुराणे दौर जी ॻाल्हि आहे, हिकिड़ो असां टूर्नामेंट खेलियासीं, उन में मां 3 विकेटूं वरितियूं ऐं यकीनी तौर ते मैन ऑफ द फाइनल मूंखे थियणु खपे हा, त कंहिं ॿिए बालर खे ॾिनऊं, उन 2 विकेटूं वरितियूं ऐं हिकिड़े कमज़ोर बैट्समैन जी, हिकिड़े सुठे बैट्समैन जी, मां 2 सुठे बैट्समैन जूं, हिकिड़ी कमज़ोर जी। जॾहिं विराए जी मां कप्तान खे चयो, मां जो तव्हां हिन खे मैन ऑफ द मैच छो ॾिनो, मूंखे छो कोन ॾिनो, चए हू तोखां सुठो बालर आहे न उन जे करे, माना परफॉर्मेंस न। हाणे बाबा तव्हां जेका असांजी मौजूदा गवर्नमेंट आहे उहो केतिरो डिलीवर करे पई थी उन खे ॾिसो। ख़ासि तौर ते मां चवां थो पाकिस्तान जेके सफ़ारती कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि उहे दुनिया में पाकिस्तान जो ॻाट ऊचो थियो आहे, चाहे शहबाज शरीफ़ जो हुजे वज़ीर आज़म जो, चाहे फील्ड मार्शल जो हुजे, पाकिस्तान जो हिन वक़्तु हर हंधि तारीफ़ कई पई थींदी त हुन इन मुश्किल सूरत हाल खे अहिड़े नमूने संभालियो आहे जो ईरान बि ख़ुशि, सऊदी अरब बि ख़ुशि, अमेरिका बि ख़ुशि, केसां यानी कि लाॻापा ख़राब नाहिनि करणा, असांखे सभिनी सां हलणो आहे ऐं अॻियां बि हलणो न आहे। ख़राब न सुठा कया सुठा कया आहिनि, जंहिंसां जी। सभई ख़ुशि आहिनि, दुनिया बि ख़ुशि आहे, हथा के जेके ॿियनि मुल्कनि जा सरबराह आहिनि उहे बि पाकिस्तान जी तारीफ़ था कनि। पर असांजी बदकिस्मती छा आहे, असांखे हिकिड़े माण्हू जी ऐनक जो चढ़ियल आहे नज़र ते, उन जे करे असांखे इहे नज़र ई कोन था अचनि, बिल्कुलु इन्हनि सही था जी चओ। असांखे तारीफ़ करण लाइ दिलि ई नथी घुरे। बिल्कुल सही था सबा चओ। अब्दुल जी जब्बार साहब की बात को बड़े खूबसूरत अंदाज में कहूंगी, मुझे बहुत अच्छी याद आई। आपने कहा कि ये सारी चीज़ें, मैं इसकी पता छोटी सी मिसाल दूंगी कि हमने एक खूबसूरत सी डिश बनानी है, एक मतलब टेस्टी डिश बनानी है। अब वो मसला नहीं है कि हम इसे लकड़ी के चूल्हे पे बनाएं, हम इसे गैस पे बनाएं या सिलेंडर पे बनाएं। हमारा मकसद क्या है, हमारी डिश तैयार हो, यानी हमारे मुल्क का नाम हो। अब वो किस तरह हो रहा है, अच्छे पैमाने पे किसकी हुकूमत पे हो रहा है, हमने वो नहीं देखना। हमने यहाँ पे डिश बनने के बाद कंप्लेन क्या करनी है, यार सिलेंडर पे बनाया, यार लकड़ी के चूल्हे पे बना, वो जायका नहीं आया। वाह, ये नहीं जबरदस्त। देख रहे जी। हम कि अल्हम्दुलिल्लाह हमारी डिश तो डिश तैयार तो हो तैयार गई। हुई और अच्छी बनी है। अच्छा, आपने डिश की बात की, अब लग रही है मुझे भूख, और हमारे प्रोग्राम का वक्त भी बिल्कुल हो चुका है खत्म। क्या तो बात हम है। अपने मेहमानों के साथ बैठ के और ज्यादा गपशप करेंगे नासिन, पर तव्हां खां वठंदासीं असीं इजाज़त, छो त प्रोग्राम जो वक्त पुॼाणे ते पहुचे तो वेंदे वेंदे मेहमाननि खां मैसेज ज़रूर वठंदासीं। साइमा साहिबा, कैसा लगा आवाज़ टीवी पे आके, और कोई मैसेज देना चाहें? मुझे बहुत अच्छा लगा। सबसे बड़ी बात, मेरी पहली मुलाकात आपसे हुई, मुझे बहुत अच्छा लगा। Thank खुश रहें, हमेशा सलामत Thank रहें। you so और much. आवाज़ टीवी पे आके मुझे लगा कि वाकई में ये आवाज़ की कदर करते हैं। और जो हमारे साथ आज मेरे साथ जो मेहमान बैठे हैं, मैं बहुत कदर करती हूँ आपकी, क्योंकि पहली तो बात है कि आप टीचर हैं, हमारे उस्ताद हैं। मैंने छोटा कह दिया, अपने आप को बुरा मत मानिएगा। टीचर हमेशा काबिल एहतराम है। और अब आप लोगों का जो इक़दाम है सर्टिफाइड के हवाले से, तो मैं कहती हूँ वाकई में एजुकेशन बहुत ज़रूरी है, चाहे वो सिंध हो, चाहे वो कराची हो। हमारी एक जान है हमारी पढ़ाई, हमारी तरबियत है हमारी एक पढ़ाई। तो मुझे बहुत अच्छा लगा आपसे मिलके और स्पेशली आवाज़ चैनल का मैं बहुत शुक्रिया अदा करूंगी कि आज मुझे मौका दिया आवाज़ चैनल ने यहाँ आवाज़ का जादू बिखेरने के वाह लिए। वाह वाह वाह, बहुत शुक्रिया। आखिर में कोई शेर अगर आपको आता हो तो मैं आपसे जरूर सुनना चाहूंगी। वक्त की बात चल रही थी तो बहुत एक खूबसूरत एक गज़ल है, मैं छोटी सी गजल तो आप हमारे कैमरा में सुनाइए जी। कहूँगी कि ना मोहब्बत ना दोस्ती के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए, वक्त के साथ साथ चलता रहे, यही बेहतर है आदमी के लिए। कल जवानी का हश्र क्या होगा, सोच ले आज 2 घड़ी के लिए, क्योंकि
वक्त रुकता नहीं किसी के लिए। वाह साइमा साहिबा, ज़बरदस्त। बेहतरीन। अब्दुल जब्बार साहब मैसेज। मैसेज खा में त साइमा जेका ॻाल्हि कई त हू नंढी आहे, बिल्कुलु नंढी आहे। उस्ताद कॾहिं बि नंढो कोन हूंदो आहे। हाँ बिल्कुल। असांजा शागिर्द जॾहिं मां हिकिड़े हंधि पहिरियों क्लास वरितो हो त मां सम्झां पियो त को बि हिकिड़ो शागिर्द अहिड़ो कोन हो जेको मूंखां उमिरि में नंढो हुजे, पर शागिर्द जेको आहे उहो हमेशह नंढो हूंदो आहे, छोटा उस्ताद हमेशह वॾो हूंदो आहे। वाकई इहा तव्हांजी का ॻाल्हि कान्हे। बाक़ी रही ॻाल्हि मैसेज जी, त मां इहा ई ॻाल्हि कंदुसि जेको मां सॼो प्रोग्राम में लुबे लुबाब कढियो, त असांखे सियासी पसंदि जे बजाए मुल्क जी बहितरी लाइ सोचणु घुरिजे, ऐं जेको असांखे अहिड़ी राय, अहिड़ा कम, अहिड़ा ख़्याल ॾियणु घुरिजनि जिन सां मुल्क में इतिहाद पैदा थिए। असां बतौर सूबे न सोचूं, असां बतौर कंहिं ज़बान न सोचूं, असां बतौर पाकिस्तानी सोचूं, ऐं असांखे बतौर पाकिस्तानी फ़ख्रु हुजणु खपे, ऐं पाकिस्तान जी हुकूमत खे बि अहिड़ा क़दम खणणु घुरिजनि जंहिंसां जेका पाकिस्तानियत आहे उन खे फ़रोग़ मिले। बेहतरीन, तव्हांजी महिरबानी। अब्दुल जब्बार डायरी साहब, तव्हां प्रोग्राम में आया, पंहिंजो कीमती वक्त कड़ी। साइमा आसिफ साहिबा, आपका भी बहुत शुक्रिया। बहुत अच्छा लगा आपसे मिलके। आप आवाज़ टीवी पे आई। उम्मीद कयां थी नाज़रीन अॼु को प्रोग्राम तव्हांखे ज़रूर पसंदि आयो हूंदो। अॼु को प्रोग्राम एनर्जेटिक हुयो ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थियूं आहिनि। सबाबड़ो तव्हां सां ॿीहर मिलंदी आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते। तेसिताईं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।